ज़िले घोटकी जे इलाइक़े भेटाईआबाद में क़ाइम जीजलमा पब्लिक स्कूल जे बानी मंज़ूर अहमद सूमरो जे मान में जामशोर में मञता मेड़ाको कोठायो वियो। मंज़ूर अहमद सूमरो जे चाहींदड़नि पारां MH पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टेट जामशोर में रथियल मञता मेड़ाके में वॾे अंग में अदीब, शाइर, लेखक ऐं समाज सुधार शरीक थिया। मञता मेड़ाके में साहिब रिहाण खे तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते मंज़ूर अहमद सूमरे ॻाल्हाईंदे चयो त सिंध अंदरि ॿिया माण्हू पंहिंजे पंहिंजे शोबे में कमु कनि पिया। मूं थोरे ई वक़्तु अॻु नौकिरी छॾी स्कूल लाइ कमु कयो। मूं तालीमी माहौल पैदा कयो आहे। जीजलमा पब्लिक स्कूल क़ाइमु करण जो सभ खां वॾो सबबु निसार अहमद सिद्दीकी जी मोहबत जो नतीजो आहे। चए त मूं समूरी ज़िंदगी में कमाए गॾु कयल पूंजी मां हिन अज़ीम दरगाह ते ख़र्च कई आहे। ॿारनि खे सिख्या ॾियूं पिया। हाणे ॿारनि खे ख़ासि करे न्याणियुनि खे तरबियत ॾेई रोज़गार जा मौक़ा फ़राहम कया वेंदा। आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम। सो सारा सचो धणी चए हमद हकीम, करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी। हाणे मां सर मंज़ूर अहमद सूमरो खे स्टेज ते दावत ॾींदसि, पर तव्हां सभिनी खे इहा गुज़ारिश कंदसि त उथी बीही करे सर जे लाइ ताड़ियूं वॼाइनि ऐं सर खे वेलकम कनि स्टेज ते। सर प्लीज़। मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। डॉक्टर अदीब, प्रोफेसर, महक़िक़, आलिम, मां सभिनि जो थोराइतो आहियां जो तव्हां हिते कुर्ब करे आया आहियो। लख कुर्ब तव्हां सभिनी जा। मुंहिंजा साईं, मां सादो सूदो माण्हू आहियां। पाण जेको आहे सो ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखूं था। पाण बि जेको आहे ॻोठ 6 खां जेको आहे 5 किलोमीटर परे डेली पढ़णु वेंदा हुआसीं, वरी मोटी ईंदा हुआसीं 6 खां 8 ताईं। को ॻोठ वेझो कोन हो। असांजो जेको स्कूल आहे उहो घोटकी खां 30 किलोमीटर तक़रीबन ॿाराड़ी में हो। हिते मुंहिंजा दोस्त बि वेठा आहिनि जेके मुंहिंजा ॻोठाई बि आहिनि। हाणे त माशा अल्लाह वरी असां सां पाड़े में कराची में आहिनि, त उहे असांखे सभिनि खे सुञाणनि था त असां ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु रखूं था। ऐं पंहिंजो सादो सूदो डिप्लोमा करे सिविल में 3 साल ऐं नौकिरी कईसीं। नौकिरी बि लाड़ पट में कईसीं ऐं घणो ज़िंदगी जो हिसो बि उते ई गुज़रियो। पाण त पहिरियों पंहिंजा घर ॿार सभु कुझु उते छॾे सोचियोसीं त ठठे में मकिलीअ ते रहंदासीं। उते जाइ बि वरितीसीं, ॿारनि खे बि पढ़ायोसीं ऐं को मोटण जो शौक़ु कोन हो त को मोटी वेंदासीं एॾे। ॾाढो सुकून वारी जॻह, मकिली, माण्हू सुठा, मोहबती माण्हू। मूं तक़रीबन ज़िंदगी जा 25 साल लाड़ में गुज़ारिया। त मूंखे लाड़ मां ॾाढियूं मोहबतूं मिलियूं ऐं चाहतूं मिलियूं ऐं ॾाढो कुर्ब मिलियो। ऐं मूं पंहिंजी जॻह बि उते ई ठाही राह जे लाइ। पर पोइ ड्यूटी बि जेको आहे पूरी न करे सघियासीं। कुझु अहिड़ा मसइला मसाइल थिया, असांजी पंहिंजी तबियत, सरकार जी पंहिंजी तबियत। सो वक़्त खां अॻु में 25 सालनि में असां पंहिंजी नौकिरी खे ख़ैरबाद करे छॾियोसीं। पोइ जीअं त इन शोबे सां हुआसीं त पोइ वरी इन में मज़दूरी शुरू कईसीं। उहा वरी पोइ असांखे उतर में कमु करिणो पियो। जिथे केरु कमु न करे ओॾे कमु जेको आहे सो मिलियो त भाई वञो, वञी शिकारपुर जे करे कमु करियूं त वञो। शिकारपुर 2000 में मतिलबु त अहिड़ो हुयो जो हाणे अञा कुझु बहितर आहे, त तव्हां पाण सम्झी सघो था त उन वक़्तु हालतूं कहिड़ियूं हुयूं। अल्हम्दुलिल्लाह उते कमु कयोसीं ऐं ईअं आहिस्ते आहिस्ते जेको आहे सो कुझु उते बि रहिजी वियासीं। पोइ वरी कमु करण जो मौक़ो मिलियो निसार अहमद सिद्दीकी सां। कमाल जो माण्हू। जेकॾहिं कंहिंखे दर्दु हूंदो आहे त ईअं हूंदो आहे जीअं मूं हुनखे वेझो ॾिठो 2008 खां आख़िरी पसान ताईं। साईं में जेको जज़्बो हो उहो कमाल हो। महिनत ऐं माण्हुनि जो ॾुख सूर जेको उन में हो, असां त जेको आहे कुझु बि नथा न करे सघिया आहियूं। या जेके ॿिया वॾा वॾा माण्हू तक़रीरूं वॾियूं, ॻाल्हियूं वॾियूं, कमु सफ़ा नंढिड़ो, पर निसार साहिब जो जेको आहे कमु तमामु लाज़वाल कमु।
अॼुकल्ह जेके सखर में एतिरा PhD माण्हू आहिनि पूरी सिंध में, या जेको तालीम जो हुन मयार रखो उहो कमाल हुयो। पाण त सची ॻाल्हि इहा आहे त हिन फील्ड जा ई कोन हुआसीं, तालीम जा या इन परे परे ताईं बि वास्तो कोन हो, पर ज़माने सां अहिड़ा लाहा चाढ़ा आया जो आख़िरी पोइ सोचो जॾहिं साईं निसार साहिब जन वफ़ात करे विया त उन खां पोइ जेको आहे मतिलबु त ॾाढो मूं में सुस्ती अची वई। ऐं सुबुह खां ईअं कमु कंदो हुउसि राति जो इशा ताईं, ऐं सुबुह जो बि नमाज़ पढ़ी मतिलबु आहे त कम खे लॻंदासीं, कम खां सवाइ ॿी दुनिया कोन हूंदी। साईं सिर्फ़ु तालीम ते कमु न कयो पर माण्हुनि ते बि कमु कयो। अहिड़ी तरबियत हर हिक खे हूंदी, हर हिकु माण्हू पंहिंजे कम में ॿिए खे ॾिसंदो बि कोन हो त हीउ छा पियो करे, त अहिड़ो असांखे कम में महू करे छॾियईं हद खां ॿाहिरि। साईं जे गुज़ारण खां पोइ जेको आहे न ॼणो मुंहिंजी हक़ीक़त इहा आहे त ॼणो ज़िंदगी बेजी वई, अहिड़ो केरु कमु वठे ई न पियो असांखां। सरकार बि थधी, पोइ असां बि थधा, पोइ मज़ो न आयो। पोइ बिस्मिल्लाह करे पंहिंजो चयोसीं त छो न भला हिकिड़ो कमु करे ॾिसूं। वियासीं, ॾिठोसीं बहिराणी खे, ॾिठोसीं त उन्हनि जा ॾुख सूर असांजा ॾुख सूर साॻा आहिनि। पंहिंजो बचपन यादि पियो, सोचियोसीं त इहे माण्हू जेको आहे, हर अमीर माण्हू जेको आहे या थोरो बि सरहदी वारो, उहो शहरनि में वञे थो, पंहिंजनि ॿारनि खे वञी उते पढ़ाए थो। उहे ॿार त पढ़ी था वञनि, पर असां वटि स्कूल बि आहिनि ॿारनि में, ईअं न आहे त नेटवर्क गवर्नमेंट जो तमामु वॾो, पर तालीम कोन्हे। तालीम छो कोन्हे? असां ओन नथा कयूं। असां ओन केरु नथो करे, असां ग़रीबनि जी त उते हले कान थी न। उते जेको बि जंहिं बि स्कूल में, जंहिं बि ॻोठ में स्कूल आहे त उते हिकिड़ो वॾेरो माण्हू आहे। हाणे उहो जेको आहे सो जेकॾहिं पाण ड्यूटी में हूंदो, पाण ड्यूटी न कंदो त उनखां केरु जेको आहे सो ॿियनि उस्तादनि खे चवंदो त भाई तव्हां पढ़ायो। यकीनन ॿियो असां में इहो अची वियो आहे त भई हीउ त सरकारी कमु आहे, माना थींदो ई न, हीउ त सरकारी स्कूल आहे, तालीम न थींदी। हाणे जिथे कुझु सुठा उस्ताद आहिनि, यकीन करियो त मां वरी पोइ काफ़ी स्कूल घुमियुमि, त जिथे सुठा उस्ताद आहिनि त उते कमाल आहे। अॼु बि तालीम तमामु सुठी आहे। मूंखे ख़ासि तौर ते 2 डिवीज़न में थोरो वञणु थियो, लाड़काणो ऐं सखर। उते मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ स्कूलनि में वियुमि। हाणे छो जो तालुक़ु मुंहिंजो बि तालीम सां थियो आहे, त हाणे मुंहिंजो त परे परे सां वास्तो कोन हो तालीम सां। असां त हाणे फैसिलिटेट कयूं था माण्हुनि खे, ॿियो असांजी पंहिंजी त उहा ॻाल्हि आहे कान। त पोइ मूं चयो त छो न जेको आहे सो स्कूल ॾिसजनि त कीअं कमु थिए थो, त असां बि सिखूं। जीअं मूंखे उसाणी साहब वारनि जे स्कूल जी हिते ख़बर पई त मूंखे ॾाढो थियो त मां वञी करे उहो ॾिसां। त अॼु असां सुबुह सां सवेर वियासीं, वञी उहो स्कूल ॾिठोसीं, महिरबानी उसाणी साहब वारनि जो हदीज। उहो स्कूल ॾिठोसीं, ॾाढो उतां बि सिखियासीं, ॾाढियूं सुठियूं जेको आहे सो ॻाल्हियूं। हिकिड़ी त ॾाढी मूंखे ॻाल्हि सुठी वणी त साईं वारा पाण वेठा आहिनि, कमु उहो जॾहिं असीं पाण संभालियूं था। असां जॾहिं ॿियनि जे हवाले कमु करियूं था न, त पोइ उहा क्वालिटी बि नथी अचे, उहो कमु बि नथो थिए, उहा प्रोग्रेस बि न आहे। त हीअ जॾहिं मालिक वेहे थो न, जेको पैसा ख़र्चु करे थो, पंहिंजो शौक़ सां करे थो न, उनजो कमाल ॿियो थो थिए। त ईअं ई जेको आहे पंहिंजो जेको ज़िंदगी जी मूड़ी आहे, उहा त पाण जेको आहे सो ठठे जो घर हो, उहो बि विकिणी हिते ई जेको आहे सो पूरो कयोसीं। हाणे घर आहे मूं वटि घणा, मां चयुमि छा कंदासीं, रहण जे लाइ जेको आहे हिकु ई घर काफ़ी आहे। ॿारनि सां भई सलाह कईसीं, ॿारनि सां छा कंदासीं एतिरा घर, कंहिं चङे कमु अची वञे। त पोइ असां उतां शुरूआति कई। हाणे सकर में बि हिकिड़ो घर हो, हुनखे बि पूरो कयोसीं। हाणे जेको तव्हां इहो दोस्तनि इहा ॾिठी डॉक्यूमेंट्री, इहा डॉक्यूमेंट्री 1.5 साल अॻु जी आहे। 1.5 साल अॻु में ईअं ई हुआसीं जेको अमां ॾिठो। उनखां पोइ हाणे जेका तव्हां ॿी बिल्डिंग ॾिठी पए, उहा कंप्लीट आहे, तयारु आहे। उहा निसार अहमद सिद्दीकी स्किल डेवलपमेंट, हाणे असां हुनखे नालो ॾिनो आहे ऐं उन में कमु शुरू आहे। हक़ीक़त इहा आहे त माण्हू चवंदा आहिनि। मां हाणे हिकिड़ो प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में सना वारनि जो हुयो, उन में मैडम हिसबाणी जेको आहे सो हुनखे होस्ट पे कयो।
त मूंखे कंहिं दोस्त लिंक मोकिली त तव्हां ॾिसो, त असां बि ॾिठोसीं पिए। त उन में इहो सुवालु आयो त ॿाराड़ी में जेको आहे मैडम दुरानी चयो, जेका पाकिस्तान मां ॻाल्हाए पई, साईं काइम अली शाह जी न्याणी, त ॿारनि जो अटेंडेंस घटि आहे ॿाराड़ी में, ॿार कोन था अचनि पढ़ाइण। असां सहूलियतूं इलाही ॾियूं था पर ॿार घटि आहिनि। पर आउं चवां थो त ईअं आहे कोन, फिज़िकल ईअं न आहे। असां शहरनि में वाक़ई चऊं था पर असां माहौल ॿारनि खे ॾिनो किथे आहे? असां माहौल ई कोन ॾिनो आहे त ॿारु ईंदो कीअं? असां उते पूरी इन्वायरमेंट ठाही आहे। असांजो 85+ जेको आहे सो ॿार असां वटि अचे थो, ऐं तक़रीबन जेको आहे 18 किलोमीटर ताईं हाणे सराउंडिंग में ॿार असां वटि अचनि था। नंढा नंढा ॿार, तव्हां सम्झो त KG वारा 1 वारा केतिरा नंढा ॿार हूंदा, 2-3 किलोमीटरनि ताईं त पंधु करे अचनि था। हाणे इहे केॾा कमाल जा ॿार आहिनि जेके अधु मसइला त हाणे पंहिंजा पाण हल कनि पिया। ऐं असांजो को कमाल कोन्हे, असां रुॻो इन्वायरमेंट ॾिनी आहे। हाणे उन सॼे इलाइक़े में जिते स्कूलनि में तालीम न थींदी हुई, हाणे असां स्कूल खे ॾिसी ॿिया बि पढ़ाइणु शुरू कयो आहे, ॿियनि बि, ऐं ॾाढी ख़ुशी थिए थी। जेके पाड़े में स्कूल हुआ सभिनी पढ़ाइणु शुरू कयो आहे। ऐं असां जीअं साईं चयो त ट्रेनिंग नथी थिए, असां वाक़ई इहा साईं जी हक़ीक़त आहे। असां ॿुधूं था, पोइ मुंहिंजो पंहिंजो त हाल आहे कोन। पोइ आउं मुख़्तलिफ़ उस्तादनि वटि वेंदो आहियां, ख़ासि तौर ते IBA वारनि वटि, ॿिया जेके मिलंदा आहिनि उन्हनि खे मिंथ करे वठी ईंदा आहियूं, पोइ ट्रेनिंग कराईंदा आहियूं टीचर्स जी। त उहो असांजो उहो बि कमु हलंदो रहे थो। पर उन सां गॾोगॾु हाणे असीं पाण जेको आहे हिन सूमर खां असां वटि काफ़ी ॿारनि अप्लाई कयो EC जी जेको आहे टीचर्स जे लाइ। असां स्टेडा खां अप्रूवल वरिती आहे ऐं असां पंहिंजी EC जी जेको आहे MPhil काकी जेको आहे सो हायर कई आहे। ऐं असां नियाणियुनि जो पाण तरबियत शुरू करियूं था त इहे जेके वेझा स्कूल आहिनि त इन ॿारनि खे जीअं डिग्री बि मिले साल जी डिप्लोमा जी, ऐं उनखां पोइ गवर्नमेंट हुननि खे 15 स्केल जो जॉब बि ॾींदी, जॾहिं त उहा ॾाढी शार्टेज बि आहे। ऐं उन जी शायदि टेस्ट बि IBA वारा वठंदा, जेको क्लियर कंदो त उनखे जॉब मिलंदो। त मुंहिंजे ख़्याल में पाण वटि अॼुकल्ह बहितर खां बहितर जेको टेस्ट जो वरितो थो वञे उहो IBA वठे थी, त ॿार महिनत बि कनि था। त असां हाणे बि उन्हनि सां जेको आहे सो सेशन कयोसीं ॿारनि सां, सभिनी सां, जंहिंमें काफ़ी नियाणियूं आहियूं, घोटकी खां, पने खां, वेझड़ाई खां। असां उन्हनि खे जेको आहे हाणे ट्रेनिंग ॾींदासीं, जेका सूमर खां शुरू थींदी नई बिल्डिंग में, स्किल डेवलपमेंट में। त असां चऊं था त इहे ॿार जेको आहे इन्हनि खे जीअं पंहिंजूं नौकरियूं मिलनि, सरकारी बि मिलनि, उते बि वञी सुठो पढ़ाइनि। ऐं उन्हनि खे असां इहो चयो आहे त जेको असां वटि पढ़ाइणु चाहे त असां वटि बि 5 तव्हां मां जेके टॉप ते हूंदा उनखे असां रखंदासीं। वधीक असांखां ॿियो तव्हांखे केरु पैसा ॾिए थो त तव्हां भले हलिया वञो। ऐं रिसेंटली असां जेको आहे सो IBA कम्यूनिटी कॉलेज जे प्रिंसिपल खे बि वठी आया आहियूं पाण वटि। छा आहे त IBA वारनि जो महिनत थियल आहे इलाही, उस्तादनि ते ऐं इलाही हुननि जूं जेको आहे सो ट्रेनिंग थियल आहिनि। उहो बि MPhil आहे असांजो प्रिंसिपल साहिबु। छा आहे त पढ़ाइणो त उन्हनि खे आहे, लीडर त उहे, मूंखां त उहे बहितर सम्झनि था। आउं त फैसिलिटेटर आहियां त उनखे फैसिलिटेट कयां, उन्हनि जा मसइला हल कयां, ॿारनि जा मसइला हल करे मिलायां, छो जो मां पाण त पढ़ाए नथो सघां। अहिड़े तरीक़े सां ॿियो बि IBA जो जेको आहे MPhil स्कॉलर आहे उनखे बि असां वठी आया आहियूं पाण वटि। हाणे तव्हां पाण सम्झो था त जॾहिं जेको सरकारी माण्हू ड्यूटी छॾींदो आहे त केर बि अहिड़ो न आहे जेको सरकार खे छॾे ऐं कंहिं ईअं स्कूल में वञे। ज़ाहिर आहे उन्हनि खे ओतिरी मोहबत मिली हूंदी, उन्हनि जो ओतिरी जेको आहे फैसिलिटेट कयो हूंदो असीं, तॾहिं उहे असां वटि दोस्त अचनि था। ऐं उहे हिकिड़ो त दर्दु खणी अचनि था, उहो मां बि सम्झां थो, मां बि उन्हनि वटि वञा थो जंहिंखे माण्हुनि जो दर्दु आहे त असां कुझु करियूं। ऐं असांजा काफ़ी बहितर माण्हू आहिनि जेके करणु चाहिनि था ऐं कनि बि था। हर को पंहिंजे तरीक़े सां करे थो, को किताब लिखे थो, उहो बि माण्हुनि खे सुॼागी आणे थो, को शाइरी जे हिसाब सां कमु करे थो, को कंहिं ॿिए रंग में कमु करे थो, को
हॉस्पिटल जे हवाले सां कमु करे थो, हर को पंहिंजे पंहिंजे कमु करे थो पियो। असां बि ईअं ई पंहिंजो हिकिड़ो कमु शुरू कयो आहे। हालांकि मुंहिंजी फील्ड कान्हे का, पर अल्हम्दुलिल्लाह माहौल सुठो ठहियो आहे उन इलाइक़े में। जेको हाणे आउं ॾिसां थो त 2 सालनि खां पोइ इलाही चेंज हूंदो। हाणे बि असां वटि कल्ह जेको आहे आउं तो निकितुसि त 104 ॿार जा इंटरव्यू थी चुका हुआ, जेके असां वटि पढ़णु ईंदा। उहे सभु घोटकी जा, आदलपुर जा, पनियाकल जा हुआ। बक़ाया अॼु अचणा हुआ। 175 ॿारनि अप्लाई कयो, असां वटि सीटूं 80 हुयूं। त हाणे ज़ाहिर आहे तव्हां ॾिसो था त जे तव्हां माहौल ठाहियो था त उते अचे थो, माण्हू अचे थो ऐं माण्हू पढ़णु चाहिनि था। ऐं उहे माण्हू जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे चाहिनि था त असीं पढ़ूं। हाणे जीअं मां तव्हां ॾिठो त मेंगवाड़ तमामु साईं बि सुञाणे थो उते ग़रीब माण्हू, उन्हनि जा नंढड़ा नंढड़ा ॿार बि जेको आहे सो उन सां गॾु कमाइनि था। उन्हनि वटि जेको आहे सो इहा बि वसियत न आहे त वीचारा हू पंहिंजो लाइ यूनिफॉर्म वठी सघनि। असां स्कूल हलायोसीं त ईअं साम्हूं वेंदा हुआ, वरी असांजी ज़मीन वधी कई त उन में जेको आहे सो फसल बि थींदो त सुबुह सां मेंगवाड़ जेको आहे सो मायूं 2 उते कमु कनि पियूं गाह करणु। त उन सां 2 नंढा ॿार बि हुआ। हाणे हिकिड़ी छोकिरी हिकिड़ो छोकिरो। त असांजा ॿार आया त उहे उनखे ॾिसनि पिया, उहे कमु न पिया कनि, उहो मायूं कमु कनि पियूं। त मां उन्हनि ॾे वियुमि, मां चयो बाबा तव्हां हिन खे पढ़ायो, ही ॿार बि पढ़णु चाहिनि था, ॾिसनि होॾे था, तव्हां सम्झो था त कमु कनि था, हू कमु कोन था कनि दिलि सां। हुननि चयो असांखे आहे पाण लाइ कुझु कोन, हिननि खे केरु कपिड़ा वठी ॾींदो, केरु जुतियूं ॾींदो, केरु हिन खे किताब ॾींदो, असां नथा करे सघूं। सच करे पुछो न, उते रोज़ु अहिड़ा मसइला ईंदा आहिनि मुंहिंजे साम्हूं। मां सुबुह जो उते बीह रहंदो आहियां सवेर, कॾहिं 2-4 ॿार मूंखां अॻु में अची वेंदा आहिनि, कॾहिं मां सभिनी खां अॻु में अची वेंदो आहियां। पोइ असां ॿारनि जी रेस हूंदी आहे, उहे जेका मूंखां अॻु में पहुचंदा आहिनि त मूंखे चवंदा आहिनि त अॼु तव्हां खां अॻु में पहुची विया आहियो। हाणे उहे सभु पढ़णु चाहिनि था। पोइ ख़ैर मूं उनखे जेको आहे सो ॿारनि खे पाण वटि वठी आयासीं, उनखे यूनिफॉर्म किताब सभु ॾिनासीं। हाणे असां अहिड़े तरीक़े सां जेके ख़ासि तौर ते जेके मेंगवाड़ कम्यूनिटियुनि जा यतीम आहिनि या ग़रीब आहिनि उनखे असां यूनिफॉर्म बि ॾियूं था। बुक्स त गवर्नमेंट ॾिए थी। हाणे असां सां जेको आहे सो हिन साल सैफ खे बि साल थियो आहे असां सां कनेक्ट थी आहे, त ॿार हूअं ई फ्री, त असां उन्हनि खे यूनिफॉर्म बि ॾियूं था। त हाणे अहिड़ो माहौल ठहे पियो तालीम जो, जेकॾहिं यूनियन काउंसिल लेवल ते असांजो हेडक्वाटर यूनियन काउंसिल जो आहे, ॿाराड़ी आहे ठुक। पर सच करे पुछो त ईअं मोटर साइकिलुनि ते 6-6 माण्हू ॿार खणी था अचनि। ॿारनि खे ख़बर बि नथी पवे, पेर बि कटिजी विया आहिनि ॿारनि खे, वरी खणी था अचनि। ॿार घरनि में नथा वेहनि। तव्हां असां चऊं था न ॿार नथा पढ़नि ग़रीबनि, उहे घरनि में नथा वेहनि। सुबुह जो मां ॾिसंदो आहियां एॾो तेज़ी सां ईंदा आहिनि, मां उनखे रोकींदो आहियां त आस्ते अचो, त 2-3 ॿार गॾु हूंदा आहिनि, अची मूंखे भाकुर पाईंदा आहिनि, एॾो तेज़ ईंदा आहिनि, मूंखे डपु लॻंदो आहे त ही किरी न पवनि। परियां जीअं मोटर साइकिल था हलनि था त उहे चाहिनि था असांखे तालीम मिले। तव्हां असां ते फ़र्ज़ु आहे त भई जेको तव्हां असां वटि पंहिंजे लाइ खपे न, ओतिरो सभु को रखी छॾे। साल जो रखे, 5 सालनि जो रखे, 10 सालनि जो, 50 साल जो, भला इन खां वधीक छा कबो? इहो इन्हनि माण्हुनि जो हक़ु आहे, उन्हनि खे मोटाए ॾिजे, माहौल ठाहिजे। इनशाला उहो परे ॾींहं न आहिनि जो तालीम बहितर न थी वञे। ऐं असांजी इहो न आहे कोशिशि त असां उनखे वॾियूं डिग्रियूं ॾियूं या वॾा ख़्वाब ॾेखारियूं। असांजो इहो आहे त उनजी तरबियत सुठी थियणु खपे, उहे पंहिंजो बुरो भलो सुहिणे नमूने सां सम्झी सघनि, ग़लति सोच खां परे थी पॉज़िटिव सोच रखनि, इंसान थियनि, इंसाननि वारा कम कनि। मूंखे त ॾाढियूं उमेदूं आहिनि ऐं मां त ॾाढो पुरुउमीद आहियां। पाण त हाणे ही जेको बाक़ी हिसो आहे ज़िंदगी जो, इहो सच करे पुछो त असां घर बि कोन था वञूं, घर था वञूं।
उते वेही रहियूं। जेकॾहिं मज़ो वठिणो आहे ज़िंदगी जो न त ही उर्साणी साहब वारा वठनि था। ऐं ॾिसां पियो अॼु हिननि में ख़ुशी जेका ॾिसां पियो न, ख़ुशी तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां ॿिए खे ख़ुशि ॾिसो, जॾहिं तव्हां फ्यूचर। ऐं उहो छा आहे त इहे नंढा ॿार असांजो फ्यूचर आहिनि न, जे उहे ख़ुशि आहिनि त असीं ख़ुशि आहियूं, उहे ख़ुशि न आहिनि त पोइ असीं बि ख़ुशि न आहियूं। भले असीं वॾा टहक ॾियूं पर ख़ुशि न आहियूं। मां सुबुह जो तक़रीबन मुंहिंजे एनरोलमेंट हाणे असां वटि जेको आहे, तव्हां इहा ॿुधी 150 यानी कि 1.5 साल थियो आहे। हाणे असां तक़रीबन 1600 जेको आहे सो एनरोलमेंट आहे ऐं 85 खां मथे % खां ॿार अचनि था। ऐं उनखां पोइ जेको आहे तक़रीबन 600 ॿार उहे जुदा आहिनि जेके मुख़्तलिफ़ ट्रेनिंग्स कनि था। जे छोकिरियूं सिलाई जो कमु कनि थियूं, कुझु जेको आहे सो मोटर मैकेनिक आहिनि, उहो मोटर साइकिलूं सिखनि था। जेके असांजा हाफ़िज़ उते थियनि था उनखे मोटर साइकिल वग़ैरह सेखारिनि था। या जीअं हाणे स्किल आहे IT जो, त उहो बि असांखे कोर्स मिलियो आहे, जीअं त मेराणी यूनिवर्सिटी में आहिनि हलनि था, त उहे असांखे बि 80 मिलियूं सीट्स उन ते असीं कमु करियूं पिया। इंशाअल्लाह हिन सूमर खां उहो बि शुरू थींदो। ऐं उनखां पोइ EC जा क्लास जेके छोकिरियूं मतिलबु आहे इंटर थियल आहे, उनखे EC जो बि जेको आहे सो शुरूआति कराई आहे, या ग्रेजुएट उनखां मथे जेकी बि उनजी डिग्री आहे, त उनजे लाइ EC टीचर हायर कयो आहे। उहो उन्हनि खे जेको आहे सो पढ़ाईंदो त भई तालीम पढ़ाइजे कीअं। हक़ीक़त असीं ॿिए जे लाइ न करियूं पिया, पंहिंजे लाइ करियूं पिया, पंहिंजनि स्कूलनि जे लाइ करियूं पिया। जंहिंसां साल में एतिरियूं छोकिरियूं कढियूं त उहो परे कोन्हे त सुठी तालीम थी वेंदी इलाइक़े जी। हाणे बि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी बहितर थी वियो आहे, शऊर अची वियो आहे त भई तालीम सुठी ॻाल्हि आहे। पाण त उहे पथर आहियूं, थुॾो हेॾां हणो त होॾे वञे, होॾां हणो त होॾे वञे, न लाड़ में रही सघियासीं, न जेको आहे सो कराची में रही सघियासीं। हाणे जिथां जा हुआसीं वञी उते वेठा आहियूं। उन्हनि माण्हुनि जा ॾुख दर्द असांजा ॾुख दर्द साॻा आहिनि, ख़ुशियूं ग़म साॻा आहिनि। जे उहे ख़ुशि आहिनि त असीं ख़ुशि आहियूं, जे उहे तकलीफ़ में आहिनि त असीं तकलीफ़ में आहियूं। वधीक तव्हां सभु सम्झो था हैदराबाद जा सभु जेको आहे सो ॾाह माण्हू वेठा आहियो, पूरी सिंध ते नज़र रखण वारा माण्हू वेठा आहियो, दर्दमंद माण्हू वेठा आहियो। घोटकी खे जेको आहे कहिड़े जेको आहे सो हवाले सां सुञातो वेंदो आहे, कीअं सुञातो वेंदो आहे, वसाइल केतिरा आहिनि, उते हालतूं कहिड़ियूं। सिर्फ़ु इन करे त घणा असां आहियूं ग़रीब माण्हू, अमीर थोरा आहिनि, दरपदर पाण आहियूं ऐं पाण खे ई उन्हनि जे लाइ कुझु करिणो पवंदो। उन्हनि मां ई लीडर करणा पवंदा। उहे ई जॾहिं ईंदा, पढ़ंदा, लीड कंदा, उन्हनि जा दर्द असांजा दर्द जॾहिं साॻा थींदा त पोइ इंशाअल्लाह भलाई थींदी। ऐं दुनिया जेको आहे उमेदुनि ते जीअं थी, असीं बि वॾी उमेद लॻाए वेठा आहियूं त इंशाअल्लाह वधीक बहितरी ईंदी। ॿियो तव्हां सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदुसि त तव्हां पढ़ियल ॻढ़ियल भला माण्हू आहियो, मूं वटि महिरबानी करे हिकिड़ो दफ़ो विज़िट करियो, अचो, मूंखे सम्झायो, कुझु सलाहूं ॾियो, पंहिंजूं बि तव्हांजा बि वॾा तजुर्बा आहिनि, पंहिंजूं सलाहूं बि ॾियो त अञा इनखे बहितर कीअं करे सघिजे। चाहे त हर हिकु माण्हू जेको आहे सो ॼाणे थो सभु शयूं, दुनिया घुमे थो, पाण त हिते जा हिते ई आहियूं। मुंहिंजी तव्हां सभिनी खे दावत आहे त अचो, ॾिसो, असांखे कुझु सम्झायो, कुझु बहितर मशवरा ॾियो त अञा हिन इदारे खे बहितर कयूं। इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ वठंदुसि। तव्हां सभिनी जी महिरबानी। मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियां मां सर इसहाक़ समेज खे मां भली कार चवां थी। सर वेलकम। पाण चेयरमैन आहिनि सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जा स्टेज ते, त सर प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। अहिड़े शख़्स जे बारे में या उनखे मान ॾियण जे बारे में आहे जंहिं पंहिंजे दौर जो उबतड़ हिकिड़ो कमु कयो आहे। ऐं सभु वॾा माण्हू उहे ई हूंदा आहिनि जिन लाइ लतीफ़ चयो आहे त ॾोक लवारो रहे तूं ऊचो रहे ओभार। अॼु स्कूल हिकिड़ो वॾो धंधो आहे, स्कूल अॼु ज़माने में वॾो कारोबार आहे। असां ॾिसूं था त जेके स्कूलिंग सिस्टम आहिनि उहे मंशियात खां वधीक हिकिड़ो मज़बूत, ताक़तवर
ऐं ज़ाहिर आहे उनजी पेट में वधीक मुहज़िब कारोबार बि आहिनि ऐं कमाई जो वॾे में वॾो ज़रियो आहिनि। उन ज़माने में को माण्हू पंहिंजे हड़ा वड़ा पंहिंजा ज़ाती कमायल पैसा हक़ हलाल जा पैसा उहो पंहिंजे ख़िते सो बि घोटके जहिड़ो हिकिड़ो अहिड़ो इलाइक़ो जंहिंजो नालो ॿुधी फ़िलहाल माण्हू ॾह दफ़ा सोचींदो त हिन पासे वञा बि या न वञा, हितां गुज़रां बि न गुज़रां। ज़िंदगी जे सभिनी मामलनि में पुठिते पियल हिकिड़ो इलाइक़ो, डहकाव जी अलामत, ख़ौफ़ जी अलामत, जंहिंजी सुञाणप धाड़ा फुरूं हुजनि, अगवाऊं हुजनि। उन इलाइक़े में वरी पंहिंजे ॻोठ में जेके असां सभु छॾे आया आहियूं त मुड़ी कोन थियो त उनजी हालत छा आहे, उन्हनि ॻोठनि जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे, उतां जा माण्हू कहिड़नि ॾुखनि सानियनि ऐं क़यामतुनि खे मुंहुं ॾींदा रहनि था। उन ॻोठ में वञी पंहिंजे जीजल अमड़ जे नाले सां को माण्हू स्कूल खोले ऐं स्कूल बेड़ो जेको को रिवायती ऐं आम रिवाजी स्कूल न हुजे पर उनखे असां मॉडल तौरु पेश करे सघूं ऐं कंहिं बि वॾे स्कूल जे या कंहिं बि तमामु वॾी फ़ी वठंदड़ स्कूल जे बराबरि उहो तालीम ॾींदो हुजे त मां सम्झां थो इहा हिकु ग़ैर मामूली ॻाल्हि आहे। तंहिं करे मां अॼु जे ज़माने में जेके कुझु माण्हू रोल मॉडल तौरु ॾिसंदो आहियां उन्हनि में हिकिड़ो मंज़ूर सुमरो साहिबु आहे। ऐं असांजी बदकिस्मती आहे त असां हिकिड़े अहिड़े दौर में जी रहिया आहियूं जेको किरदारनि जे ज़वाल जो दौरु आहे। क़ाबिल माण्हू मिलनि था, नाले वारा माण्हू मिलनि था, कामयाबु माण्हू मिलनि था, मशहूरु माण्हू मिलनि था, मुख़्तलिफ़ उहिदनि ते वेठल माण्हू मिलनि था, पर वॾा माण्हू नथा मिलनि। वॾा माण्हू जिन जहिड़ो थियण ते दिलि चए, जिन खे ॾिसी माण्हू चवे त माण्हू खे ईअं हुजणु खपे। छाकाणि त 47 खां पोइ असां सां जेका पटी थी ऐं जेको असां सां जो खीसो कटिजी वियो उहो इहो थियो त फिलानथ्रापी ख़तमु थी वई। इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में इस्लाम त अलाए आयो अलाए न, जमहूरियत जो त हशर पाण हाणे बि ताज़ो ॾिसो वेठा आहियूं। पर थुले लेखे जेको माणपो, जेका फज़ीलत हुई, जेके क़दुरु हा, जेको विरसे में मिलियो हो त बाबा जॾहिं तव्हां भले पंहिंजे ई लियाकत ॾाहप पोरे सां जेको पैसो कमायो था उन मां हिकिड़ो हिसो तव्हांजे माण्हुनि जो आहे, तव्हांजे मुआशिरे जो आहे, तव्हांजे वतन वासियुनि जो आहे। अॼु बि असां ॾिसूं था हैदराबाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते घोड़नि जे पाणी पीअण लाइ हिकिड़ा हौद ठहियल आहिनि ऐं उहे बेशुमार हंधनि ते ठहियल आहिनि। छो त ज़ाहिर उन ज़माने में घोड़ा हलंदा हुआ, टांगा हलंदा हुआ। अच्छा, तव्हां ॾिसंदव त अॼु बि शहर में दारुल अमान ठाहिया पिया आहिनि। हाणे दारुल अमाननि जो जेको नशर कयो आहे असांजा मुस्लमान भाइरनि, त उनखे ॾिसी हिकिड़ी कराहत बि थिए थी, शर्म बि अचे थो। पर इहे दारुल अमान अक्सर उन्हनि हिंदू भाइरनि जा ठहियल आहिनि जिन ज़ाहिरा माण्हुनि खे कंहिं मुश्किल वक़्त में हिकिड़ी पनाह ॾिनी थी। ईअं स्कूल आहिनि उन ज़माने जा। तव्हां ॾिसो माण्हू रुॻो स्कूल लाइ ज़मीन नथा ॾियनि, 200 एकड़ वधीक ॾेई था छॾनि त बाबा इन मां जेके हॉस्टल में ॿार रहंदा उहे मानी खाईंदा। ऐं जेके ज़मीनदार हुआ, पैसे वारा माण्हू हुआ, उहे वञी सरकारुनि जा पंध कंदा हुआ, मिनतूं कंदा हुआ त भई असांखे स्कूल ठाहे ॾियो ॻोठ में। हाणे हू चवनि था स्कूल त ठीकु आहे पर ठाहे ईअं ॾियो जीअं मां उनखे उताक तौरु इस्तेमालु कयां, उनखे वाड़े तौरु इस्तेमालु कयां, या उनखे मां भांडे तौरु इस्तेमालु कयां, या जिते मां पंहिंजो जानवरनि जो गाह रखां। हाणे अॼु जो ज़मीनदार, अॼु जो सरदार, जागीरदार, पैसे वारो माण्हू ख़ुदि तालीम खे, स्कूल खे, ॿार जे पढ़ण खे जीअं इस्तेमालु करे रहियो आहे उहो एतिरो त शर्मनाक आहे जेको ॿुधाए नथो सघे। तव्हां मीरपुर ख़ासि खां जॾहिं उमरकोट वञो था त तव्हांखे जेको बाईपास मिलंदो उहो 25 किलोमीटर जो आहे। बाईपास जी जेका उहो साइज़ आहे उहा 10 किलोमीटर जे मथे थींदी। 25 किलोमीटर इन करे आहे छाकाणि त
उहा ज़मीन अहिड़े माण्हू जी हुई या गुज़ारणो हुतां हो त जीअं उन जे मालिक खे पैसा मिलनि जेको ज़रा सरकार जो माण्हू हो। ईअं रुॻो बाएपासनि में न कयो अथनि, स्कूलनि में कयो अथनि। स्कूल ॻोठ खां या इलाइक़े खां एॾो परे आहे। तव्हां यूनिवर्सिटियुनि खे मिलियल ज़मीनूं ॾिसो हाणे सिंध में, जेके नयूं यूनिवर्सिटियूं ठहियूं आहिनि उन्हनि खे जेके ज़मीनूं हिननि अलाट कयूं आहिनि उहे शहरनि खां एॾो परे आहिनि जो उनजे लाइ तव्हांखे अलॻि गाॾियूं खपनि, अलॻि सहूलियतूं खपनि, छाकाणि त उन इलाइक़े जे कंहिं MPA कंहिं MNA कंहिं सरकार जे माण्हू जी ज़मीन आहे उहा। त इहो जेको हिकिड़ो ओवरऑल हिकिड़ो डाउनफॉल थियो आहे, हिकिड़ो ज़वाल आयो आहे असां सभिनी जे ज़िंदगियुनि में, उन में को माण्हू जेकॾहिं पंहिंजे हड़ा वड़ा, हीअ त तमामु वॾो कमु आहे, हीअ त तमामु ग़ैर मामूली कमु आहे, हीअ त इंतिहाई एतिराम लाइ कमु आहे, पर को माण्हू जेकॾहिं पंहिंजे हड़ा वड़ा 10 रुपया बि इन मद में ख़र्च करे थो त मुंहिंजी नज़र में उहो इंतिहाई क़ाबिल इज़त आहे, क़ाबिल एतिराम आहे। असां थुले लेखे इदारा त कोन था ठाहे सघूं, इहे त वॾनि माण्हुनि जो कमु आहे, वॾाई करे सघनि था। जेके ठाहे विया माण्हू असां उन्हनि जी वारसी कोन कई। मिसाल नूर मोहम्मद लाखेर ठाहे वियो स्कूल, पोइ असां उनजो हशर कहिड़ो कयो? असां मां घणा माण्हू हैदराबाद जा पढ़ियल लिखियल कॾहिं रुॻो इहो स्कूल ॾिसी आया आहिनि त उनजी हालत छा आहे। हाणे जिन जे हथनि में आहे उहे इन स्कूल जी भींग कहिड़ी पिया कनि, उनजो मयार छा आहे तालीमी। ईअं जेके माण्हू छॾे विया, जिन अस्पतालूं ठाहियूं पंहिंजनि पैसनि मां, जिन स्कूल छॾिया, उहे बाद में सरकार जे हथनि में हलिया विया या अहिड़नि माण्हुनि जे हथनि में हलिया विया जिन्हनि खे भड़भांग करे छॾियो, जिन्हनि जो मयार तबाह करे छॾियो। सो मुंहिंजी दुआ आहे त मंज़ूर साहिब जे हूंदे बि ऐं उनखां पोइ बि इहो स्कूल इन शान मान सां क़ाइमु रहे ऐं सिंध में इन हिकिड़े बज़ाहिर हिकिड़े ऊंदाहे इलाइक़े में इहा रोशनी फैलाईंदो रहे ऐं इहो वधी यूनिवर्सिटी थिए। अहिड़ा हिकिड़ा 100 स्कूल इन इलाइक़े में इन जे शाख़ुनि तौरु कमु कनि त घटि में घटि जेका समाज में हिकिड़ी मायूसी आहे, हिकिड़ो एतबार खजी वियो आहे असांजो पंहिंजे दौर तां, रियासत तां, हुकूमत तां ऐं चङनि मुड़ुसनि तां, उहो बहाल थिए। ऐं मुंहिंजो तन में यकीन आहे त हाणे इहे जेके वॾा थी वियल माण्हू आहिनि इन्हनि में तवको फज़ूल आहे। इहे जेके हाणे बज़ाहिर तमामु वॾा ताक़तवर पोज़ीशन्स ते वेठा आहिनि, इन्हनि मां उमेद ख़तमु करे असांखे पाण में ई के सुठा ऐं मयारी माण्हू पैदा करणा पवंदा, जीअं मंज़ूर साहिबु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। एहसान अहमद पुरसाणी पाण चेयरमैन आहिनि डिपार्टमेंट ऑफ बायोमेडिकल इंजीनियरिंग जा। माण्हू जेको हूअं त आला तइलीम जे इदारे में आहियां, बुनियादी तइलीम सां मुंहिंजो एतिरो घणो गहरो तालुक़ु कोन रहियो आहे, पर जेको असां वटि बि जेके पढ़ाईअ में जेके असांखे ॾुखियाइयूं पेश अचनि थियूं, उन में जो वॾो सबबु इहो ई हूंदो आहे त जेके ॿार असां वटि ईंदा आहिनि उन्हनि जी बुनियादी तइलीम कमज़ोर हूंदी आहे, त उहो पोइ असांखे बि उनजो हिकिड़ो ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। इदारा वधीक बि खपनि था ऐं बहितर बि खपनि था। जेको हिन वक़्तु इदारा आहिनि उनखां बहितर बि खपनि था असांखे ऐं वधीक बि खपनि था, छाकाणि त जेको 100% जेकॾहिं लिटरेसी रेट असांखे घुरिजे थो त पोइ सरकार वटि एतिरा स्कूल आहिनि ई कोन। अंग अखर जेकॾहिं तव्हां ॾिसो त सरकार वटि एतिरा स्कूल ई कोन्हनि जो 100% लिटरेसी थी सघे, त इन लाइ तव्हांखे घिटी घिटीअ में प्राइवेट स्कूल बि नज़र अचनि था, काफ़ी आहिनि। पर आउं सम्झां थो अंग तव्हां जेकॾहिं स्टेटिस्टिक्स ॾिसंदव त स्कूल अञा बि नाकाफ़ी आहिनि। जेकॾहिं 100% लिटरेसी रेट घुरिजे त अञा बि असां मां इलाही माण्हुनि खे अॻियां अचिणो पवंदो ऐं स्कूलनि जी तइमीर करणी पवंदी। सो मूंखां पहिरीं जेको मुक़ररियूं जेको साईं जी शख़्सियत ते ॻाल्हायो आहे, मुंहिंजो ज़ाती तौरु साईं सां वास्तो कोन रहियो आहे सुमरो साहिब सां, पर साईं जस लहणनि छाकाणि त हिननि हेॾो वॾो इदारो क़ाइमु कयो आहे ऐं यकीननि तमामु मामूली फ़ीअ ते इहो हले पियो ऐं मिडिल क्लास ऐं लोअर मिडिल क्लास जा ॿार उते तइलीम पढ़ाइनि पिया। पहिरीं बि साईं हिकिड़ो मुक़रर साहिबु जेको आहे काफ़ी नाला ॻणाए वियो। साईं जी दावा आहे त उहे तारीख़ में नाला ज़िंदा रहिया आहिनि जिन इदारा क़ाइमु कया। उन्हनि मां तव्हां ॾिसंदव त हैदराबाद सिंध में या पूरी सिंध में जिन इदारा क़ाइमु कया, कराचीअ में जेके नाला साईं ॻणाया बि, उहे अक्सरियत दीवाननि जी हुई
ऐं उन्हनि जी वॾी कंट्रीब्यूशन रही आहे। असां बतौर जेको कम्यूनिटी जेकॾहिं चवां सिंधी मुस्लमान उहे इन फलाह जे कम खां इलाही परते आहिनि। हिकिड़ो त परते आहिनि, ॿियो त वरी जेको थोरो असां वटि फलाह जो कंसेप्ट पूरो सही कोन्हे को, ऐं उन जा सबब जेके आहिनि उहो पोइ उन जा जेके असर आहिनि उहे असां सभिनी ते नज़र अचनि था, असांजे तइलीमी इदारनि ते नज़र अचनि था, आला तइलीमी इदारनि ते नज़र अचनि था। थोरो साईं खोसो साहिबु हींअर ॻाल्हाए वियो त असीं तहक़ीक़ कोन पिया करियूं, पर हाणे तहक़ीक़ असां करे बि था सघूं न। असीं ॿाहिरि वञूं था, थोरो घणो माहौल मिले थो तहक़ीक़ जो, थोरी घणी तहक़ीक़ करियूं बि था, पर महज़ पंहिंजी PhD जे पूराव लाइ PhD जो पूराव थियो, असीं PhD जी डिग्री वठी अचूं था ऐं हिते प्रोफेसर थियूं था, पर बुनियादी जेको उन जे पुठियां महरक आहे उहो इहो आहे त असांखे प्रमोशन हासिलु करणी आहे, इन करे असां PhD करियूं था। ऐं या किथे प्रमोशन लाइ असांखे तहक़ीक़ हिकिड़ा जर्नल्स आहिनि उन्हनि में शाया कराइणो आहे, इशात कराइणी आहे, असीं पेपर शाया करायूं था, पर तहक़ीक़ जो असां वटि न रुझान आहे, न उहो को रूह आहे सोसाइटी में। त उन जे लाइ असांखे वरी बि फिरी घिरी तइलीमी जेका बुनियादी तइलीम आहे उन जे इंफ्रास्ट्रक्चर ते ॾिसणो पवंदो त असीं करियूं छा पिया बुनियादी तइलीम में। हाणे दीवाननि जेके स्कूल खोलिया तॾहिं त हिते शहरनि में 80% हिते हिंदू हुआ, पर उन्हनि कॾहिं ईअं त कोन कयो त स्कूलनि में वेही गीता पढ़ायूं। त मां पाण शायदि ई मूंखे ॿुधाइजो त असां वरी हिते फ़ख़्र सां चवंदा आहियूं त असां त क़ुर पिया पढ़ायूं ॿारनि खे, पर क़ुर पढ़ाइणु मक़सदु थोरी आहे। ऐं जेको जदीद तइलीम असांजो टारगेट हुजणु खपे, ऐं नंढड़े ज़हन खे मज़हब जेको तव्हां ॾींदव त पोइ इहा तवक़ो न करियो जेका पोइ फिनलैंड में करियो था, त फिनलैंड में वरी तहक़ीक़ पई थिए, जर्मनीअ में तहक़ीक़ पई थिए, अमेरिका में तहक़ीक़ पई थिए। जेकॾहिं उन्हनि सां पाण खे वेठा भेटे पाण ते मलामत करियो त असां तहक़ीक़ में पुठियां आहियूं, त पोइ रस्तो इहो त कोन्हे साईं क़ुर शरीफ़ पढ़ण वारो। त क़ुर शरीफ़ पढ़ी तव्हां साइंस जी तहक़ीक़ कंदव ऐं पोइ प्रोफेसरनि खे ॾोह ॾींदो त तहक़ीक़ नथा कनि, ईअं आहे कोन। मज़हबी तइलीम सिंध में हिकिड़ो सदियुनि खां जारी रहंदी अचे, आहे अञा बि आहे, पर उहो रस्तो तव्हांखे उते वठी कोन वेंदो। पोइ जॾहिं तव्हां तवक़ो करियो था त साइंसी तहक़ीक़ हुजे, साइंसी तहक़ीक़ जा असीं अहल ई कोन रहिया आहियूं, असांजो उहो आहे ई कोन दिमाग़, असांजी उहा अप्रोच ई कोन्हे त असीं क्रिटिकली ॾिसूं पंहिंजे समाज खे। छो त असां हिकिड़े एतक़ाद ते हली पिया आहियूं, पर जेकॾहिं उन खां तव्हांखे तहक़ीक़ वारो रस्तो खपे त पोइ पाण खे क्रिटिकली एनालाइज़ करिणो पवंदो, पाण खे क्रिटिकली जेको छेद करिणो पवंदो पंहिंजे मसइलनि जो। उन लाइ ज़रूरु असांखे जेको ईंदड़ नस्ल जेके आहिनि उन्हनि खे साइंसी तइलीम ॾांहुं राग़िब करिणो पवंदो। सिर्फ़ु साइंसी तइलीम इन जो अकेलो रस्तो आहे। ॿियो त तइलीम असां जेका ॾियूं पिया उहा तइलीम आहे ई कोन, इहो मञी कोन थो सघिजे त तव्हांजा स्कूल जेको तइलीम पिया ॾियनि, छाकाणि त तइलीम मातृ ॿोलीअ खां सवाइ मुमकिन ई कोन्हे। हाणे तव्हां वेही दावा करियो त मुंहिंजो नंढड़ो ॿारु आहे जेको 2.5 सालनि जो, 3 सालनि जो, 4 सालनि जो वेठो रियाज़ी पढ़े, साइंस पियो पढ़े, अंग्रेज़ी में पियो पढ़े। हाणे उहो अंग्रेज़ी सम्झंदो या साइंस सम्झंदो, अंग्रेज़ी सम्झंदो या रियाज़ी सम्झंदो। ऐं तव्हां जेकी इहा दावा त असांजो 5 सालनि जो ॿारु, 10 सालनि जो ॿारु अंग्रेज़ी में मैथमेटिक्स पढ़ी वेंदो, इहा दावा किथे बि साबित सही कोन थी आहे। इंडिया बि तव्हांजे साम्हूं आहे, पोइ थी आहे। बांग्लादेश बि ख़ासि तरक़ी कोन कई आहे, सॼो साउथ एशिया पुठियां आहे। तरक़ी त जर्मनी कई आहे, फ्रांस कई आहे, फिनलैंड कई आहे, यूरोप कई आहे। यूरोप सॼो तरक़ी याफ़्ता थी वियो आहे तक़रीबन। कहिड़ो मुल्क आहे यूरोप जो जेको अंग्रेज़ी में तइलीम पियो ॾे भला? सभु मादरी ज़बान में पिया ॾियनि। ऐं तव्हां ऐं असीं जेके हिकिड़ो अजीब मॉडल तयारु करण जी कोशिशि पिया करियूं ऐं चऊं पिया त अंग्रेज़ी जेका आहे उन जे रस्ते असीं तइलीम जेका तरक़ी कंदासीं, साइंसी तरक़ी कंदासीं, इहो मुमकिन कोन्हे। चीन तरक़ी करे वियो आहे, पर
चीन बि जेको आला खां आला तइलीम बि उन्हनि जी चीनीअ में ई आहे। उहो बि हुननि जो प्रोफेसर आहे, अलाए केतिरा पेपर शाया करे वेठो आहे, अलाए केतिरियूं उन्हनि डेवलपमेंट करे वरिती आहे, टेक्नोलॉजी ठाहे वरितियूं आहिनि, पर हुननि खे अंग्रेज़ी ॻाल्हाइण अचे कोन थी। उहो हुननि जा पेपर हूंदा आहिनि, उहो बि कंहिं ॿिए खे चवंदा आहिनि त थोरो अंग्रेज़ी दुरुस्त करे ॾे। हाणे त भई AI टूल अची विया आहिनि जेके अंग्रेज़ी पाण दुरुस्त करे ॾेई था छॾनि, पर हुननि खां तवक़ो करणु त जापान जो प्रोफेसर तव्हां सां अंग्रेज़ी वेही ॻाल्हाईंदो ऐं चीन जो प्रोफेसर तव्हां सां वेही अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो, त तव्हांजो मयार अंग्रेज़ी आहे, तव्हांजो टारगेट अंग्रेज़ी आहे। जेको तव्हां जेको 3 सालनि जो ॿारु स्कूल छॾे था अचो, साल खां पोइ अची स्कूल सां शिकायत था करियो त मुंहिंजो ॿारु अञा ताईं अंग्रेज़ी छो नथो ॻाल्हाए। त इहो जेको तव्हांजो टारगेट ग़लति आहे, तव्हांजो टारगेट अंग्रेज़ी आहे ऐं मुतज़ाद टारगेट आहिनि तव्हांजा। तव्हांखे जो असां सभिनी जो जेको आका जेको आहे अंग्रेज़ आहे ऐं असांजो रोल मॉडल जेको आहे उहो किथे अरब में आहे, पर पोइ शिकायत वरी कयूं पिया त असीं यूरोप खां पुठियां आहियूं, वेस्ट खां पुठियां आहियूं। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वेस्ट जा क़दुर तव्हांखे सुठा कोन था लॻनि, वेस्ट जो समाजी क़दुर तव्हांखे ख़राबु था लॻनि, समाजी क़दुर तव्हांखे अरबनि जा सुठा था लॻनि, उहे बि 1400 साल पुराणा। ऐं उन खां पोइ आका तव्हां सभिनी जो अंग्रेज़ आहे, जेको अंग्रेज़ कॾहिं बि कंहिं ॿी ॿोली में नथो पढ़ाए, पंहिंजे ॿार खे मादरी ज़बान में पढ़ाए थो। असां वटि अंग्रेज़ जेको आयो उहो हुते अंग्रेज़ी जेको कोन राज करे वियो न, स्कूलनि में सिंधी करे वियो, समाज जेका बुनियादी तइलीम हुई सिंधीअ में हुई। ऐं जीअं ई अंग्रेज़ वियो आहे ऐं तव्हां चओ था असीं पाण आज़ादु थी विया आहियूं, त पोइ वरी तव्हां अंग्रेज़ीअ जे रसे खे मज़बूतीअ सां झले वरितो आहे ऐं सिंधी ॿोलीअ खे पंहिंजी मादरी ज़बान खे छॾे ॾिनो अथव। त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त इहा कहिड़ी तरक़ी थियण वारी आहे। सो साईं तव्हांखे तव्हां जसलणो तव्हां स्कूल कान कयो आहे, पर आउं तव्हांखे ॿुधायां त असां सां वॾे में वॾो मसइलो जेको इदारनि में आहे, आउं प्रोफेसर हिकिड़ो टीचर लेक्चरर अपॉइंट थियसि, मूंखे कॾहिं बि कंहिं सुठी तरबियत कोन ॾिनी त सुठो पढ़ाइजे कीअं, छो त मूं तइलीम में का डिग्री वरिती कोन हुई, मूं त वरिती हुई इंजीनियरिंग जी डिग्री। ऐं मूंखे चयो तूं लेक्चरर थी वञ, लेक्चरर थी वियुसि, कंहिं बि मूंखे सुठी तरबियत कोन ॾिनी त सुठो उस्ताद कीअं थिए। उन खां पोइ मूंखे चेयरमैन कयो, पर मूंखे एडमिनिस्ट्रेशन जी तरबियत कोन ॾिनो त सुठो एडमिनिस्ट्रेटर कीअं थिए। मेरान यूनिवर्सिटी तव्हां ॾाढो नालो ॿुधो आहे, मेरान यूनिवर्सिटी साईं क्लेम कंदी आहे त असां बहितरीनु यूनिवर्सिटी आहियूं सिंध जी, ऐं शायदि तव्हां माण्हू सम्झंदा बि हुजो, पर मेरान यूनिवर्सिटीअ में को बि तरबियती इदारो मौजूदु कोन्हे जेको स्टाफ जी रेग्युलरली साल ब साल तरबियत कराईंदो हुजे। अहिड़ो को निज़ाम वजूदु कोन थो रखे। स्कूल जेके हलनि पिया, प्राइवेट स्कूल बि हलनि पिया, पर तरबियत जो निज़ाम जो को बि इदारो कोन्हे को, जेके हुआ ख़तमु थी विया या शायदि आहिनि पर एक्टिव कोन्हनि, सरगर्म कोन्हनि। त तव्हांखे स्कूल में सुठी तरबियत कराइणी पवंदी उस्तादनि जी, तॾहिं स्कूल फाल थींदो, असुल में सुठी तइलीम थींदी। उस्ताद खे ख़बर हुजे त ॿारनि जी साइकोलॉजी जी ख़बर हुजे, तइलीम ॾिबी कीअं आहे, कम्युनिकेट कीअं कबो आहे, ॿारनि सां कीअं पेश अचिजे, उमिरि जो लिहाज़ कीअं थींदो आहे नंढे जो। त उहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे स्कूल में बि करणी पवंदियूं। उन खां सवाइ सिंधीअ में नओं लिटरेचर, छो त सिंधी टेक्स्ट बुक बोर्ड त आउं चवां थो त ॾाढो ख़तरनाक आहे। जेके किताब उन जा मूं ॾिठा आहिनि ऐं उन ते साईं हुद भाई बि इलाही ॻाल्हायो आहे, तव्हां जेकॾहिं ॿुधंदव। ऐं आउं ॾिसां थो त तमामु किताब मायूस कोन आहिनि। त जेको तव्हांखे सिंधीअ में नवां जदीद नए तर्ज़ ते सुठा किताब शाया कराइणा पवंदा ऐं जंहिंमें सुठा मिसाल हुजनि जेको चङाईअ जा, नेकीअ जा। ऐं त हींअर सिंधीअ जो किताबु खणिबो त उन में बि साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, उर्दूअ खणिबो, अंग्रेज़ी खणिबो, वींदे फिज़िक्स खणिबो त उन में बि साॻियूं ई ॻाल्हियूं आहिनि। पर जदीद समाज अॾण लाइ जदीद क़दुर अख़्तियार करणा पवंदा। उन्हनि जी रोशनीअ में नवां किताब तव्हांखे शाया कराइणा पवंदा, सुठी ॿोलीअ में शाया कराइणा पवंदा।
ऐं मादिरी ॿोली में कराइणा पवंदा, तॾहिं माण्हुनि जी ख़िदमत थींदी, तॾहिं समाज अॻियां वधंदो। पर जेकॾहिं तव्हां वटि अॼु को सुठो इंजीनियर पैदा थी बि वियो या थियनि पिया जेके थोरा घणा, त यकीन करियो उहे तव्हांजे समाज लाइ पैदा न पिया थियनि। असांजो टारगेट ई कोन्हे, असांजो टारगेट आहे सुठो इंजीनियर, सुठो प्रोफेशनल, सुठो कानूनदान, सुठो डॉक्टर कंहिं ॿिए ॿाहिरि समाज लाइ पैदा करियूं। मुंहिंजो ॿारु हिते न रहे, कंहिंजो बि टारगेट इहो कोन्हे त मुंहिंजो ॿारु हिते सर्विस कंदो, सभिनी जो टारगेट इहो आहे त मुंहिंजो ॿारु ॿाहिरि वेंदो। त इहो हर को पंहिंजी ज़ाती जेको तरक़ीअ जे राह ॾिसे पियो, समाजी तरक़ीअ जी राह केरु न पियो ॾिसे। आला जेके वॾी बिल्डिंग वारा महांगा स्कूल आहिनि, उहे बि जेकॾहिं को सुठी तइलीम वठी को सुठो ॿारु निकितो बि, त उन्हनि जो टारगेट बि इहो कोन्हे त उहो ॿारु हिते सर्व कंदो। ऐं हिते सर्व करण जो जेकॾहिं को टारगेट रखिणो आहे त पोइ उहो मादिरी ॿोली आहे उनजो रस्तो। धारी ज़बान असांजे लाइ कोन्हे या असांजे समाज लाइ कोन्हे, इहा ट्रेनिंग आहे त असीं ॿाहिरि कीअं वञूं, पंहिंजे समाज मां जान कीअं छॾायूं। सो इन ते आउं पंहिंजी ॻाल्हि पूरी कंदुसि ऐं तव्हांजो तमामु घणो वक़्तु वठी छॾियो ऐं माफ़ु कंदा मूंखे, महिरबानी। सर सूमार खोसो आहिनि जेके पब्लिक हेल्थ डॉक्टर आहिनि, उन सां गॾोगॾु WHO में कमु कनि पिया, USAID में कमु कनि पिया ऐं अहिड़ियूं ॿियनि ऑर्गेनाइज़ेशन में बि हू कमु करे रहिया आहिनि। सर खे सभ खां पहिरियों मां दावत ॾींदसि स्टेज ते त सर मंज़ूर अहमद सूमरो खे सभ खां पहिरियां शाह जो रिसालो सूखड़ी तौरु पेश कनि। सर प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो। कंदसि त प्लीज़ तव्हां सर मंज़ूर अहमद सूमरो जी शख़्सियत ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो। ॾिठियूं आहिनि उते अजरकूं ऐं टोपियूं उन्हनि माण्हुनि खे पारायूं वेंदियूं आहिनि जो दिलि चवंदी आहे त बंदूक खणी उन्हनि खे हणां। पहिरियों दफ़ो मूं कंहिं इंसान दोस्त हिकिड़े फज़ीलत भरे माण्हू खे ॾिठो आहे जंहिंखे अजरक पाराई वई ऐं शाह जो रिसालो ॾिनो वियो जंहिंजे हू लाइक़ु आहे। न त हिते नालाइकनि जा राज आहिनि, रोज़ असां था ॾिसूं उन्हनि जा के भाइरनि जहिड़ा दोस्त आहिनि के अलाए छा आहिनि, उहे उन्हनि खे अजरकूं पाराईंदा आहिनि ऐं कचहरियूं थींदियूं आहिनि, स्टेजनि ते हिकिड़ा वेहंदा आहिनि हिकिड़े हंधि ऐं ॿिया सामाईन हूंदा आहिनि, वरी ॿिए हंधि वेंदा आहिनि त उहे स्टेजनि ते हूंदा आहिनि ऐं जेके मथे वेठल हूंदा आहिनि उहे सामाईन हूंदा आहिनि, उहे ताड़ियूं वॼाईंदा आहिनि। जीअं रूदालियूं कंदियूं हुयूं, उहो रूदालियुनि वारो सिस्टम असां वटि सॼी सिंध में हले थो ऐं किथे बि का कम जी ॻाल्हि थींदे मूं न ॾिठी आहे। ऐं पहिरियों दफ़ो मूं ॾिठो आहे जस हिन इदारे खे उन्हनि दोस्तनि खे जिन हिन क़िस्म जे हिकिड़े तमामु अज़ीम इंसान खे हिते घुरायो आहे। ऐं शायदि हुनजा दोस्त हुनखे यकीननि वधीक सुञाणंदा हूंदा, पर मुंहिंजो कुझु ॾींहंनि जो सफ़र साईं सां गॾु रहियो आहे ऐं स्कूल ते बि वियो आहियां ऐं मुंहिंजे ॻोठ बि साईं आया आहिनि। सो मूं जंहिं नमूने सां साईं खे ॾिठो, साईं जे पुटनि खे ॾिठो ऐं छा त ही शख़्सियतूं आहिनि, छा त ही मिठा माण्हू आहिनि ऐं छा त हुन ख़र्चु कयो आहे ऐं हिकिड़ी जन्नत ठाराए छॾी आहे हिकिड़े अहिड़े हंधि ते जिते चओ तरफ़ वॾेरा वेठा आहिनि। ऐं वॾेरे जो कमु छा आहे उहो तव्हां असां सभई ॼाणूं था। ऐं उन हंधि ते हिकिड़ो शरीफ़ माण्हू वञी ख़र्चु करे और हिन खां घणा अरबपति वेठा आहिनि, पर ॿरो चढ़ंदनि को चङो कमु कंदे, को का सुठी ॻाल्हि कंदे। ऐं असांजी तालीम जेका आहे उन जो बुरो हाल आहे सॼी सिंध में। हर हंधि ते को बि अहिड़ो इदारो मूंखे सवलो नथो नज़र अचे जिते जेको आहे ॿारनि खे सही नमूने सां पढ़ायो वञे या वेहण लाइ सवला हुजनि ऐं उते उस्ताद हुजनि ऐं उहे उस्ताद बि अहिड़ा हुजनि जेके सुठो पढ़ाए सघनि। ऐं ॿियो इहो आहे त मूंखे ॾाढो अजब थींदो आहे, साईं हिकिड़ो इंजीनियरिंग जे शोबे सां वास्तो रखंदड़ माण्हू, हुन नौकिरी कई, माठ करे रिटायर थियण खां पोइ ॿांह सेरांदी करे वञी सुम्ही पिया। हिकिड़ो इहो तरीक़ो पैसा वसि ॿाहिरिनि मुल्कनि में वञे हा, घुमे हा, फिरे हा। ऐं उहो उन जे लाइ ईअं आहे त जीअं कंहिं शाइर चयो आहे
तो क्या कहूँ अपने यारों से, क्या कारनुमाया कर गए, बीए किया, नौकर बने और मर गए। ही उन्हें मर गए वारनि मां न आहे, ही हिकिड़ो सचो इंसानु आहे। हिन जेको इदारो ठाहियो आहे उहो मूं अखियुनि सां वञी ॾिठो आहे ऐं मूंखे कंहिं दोस्त 2-4 साल अॻु में चयो कंहिं नमूने सां साईं जो मूं नंबर हथु कयो, उहो नंबर वठी उते वियसि सखर। साईं उते अॻे ई मौजूदु हो, उतां घोटकी मां आयो, मूंखे वठी वियो ऐं जंहिं नमूने सां असां 3-4 ॾींहं गुज़ारिया उते, ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त उहे 2 दफ़ा मां वियो आहियां। ऐं जेका हॉस्टल आहे, जेका रहाइश आहे, जेको उते ॿारनि खे जंहिं नमूने सां ही उन्हनि ॿारनि जो अबो आहे। असां जेके बि हिते उस्ताद वेठा आहिनि, आऊं त उन्हनि उस्तादनि लाइ ईअं चवंदुसि त असांजो जेको ॿाराड़ी जो ॿारु अचे थो उहो ॼण को यतीम आहे, उनजो माइट जहिड़ो आहे ई कोन। हू छाकाणि त हुनजो माइट पंहिंजे ई मसइलनि में वरितो पियो आहे, हुनखे छा सेखारींदो, हू कहिड़ियूं शयूं सिखी स्कूलनि में ईंदो। इहे सभु शयूं जेके करणियूं आहिनि उहे उस्तादनि खे करणियूं आहिनि। पर मूंखे ॾाढो अफ़सोस सां थो चवणो पए, सभु उस्ताद त ईअं कोन्हे, भला उस्ताद बि पिया आहिनि, पर जनरली असां वटि जेको आहे किसो ॾाढो ख़राबु पियो थिए। मूं ॾिठो आहे त इलाही वॾा असांजा नाला, वॾा माण्हू, वॾा जिन जूं PhDयूं कयल आहिनि, उन्हनि खे रिसर्च करणु खपे, पर उहे कंहिं इंतिज़ामी उहिदे ते वेठा हूंदा ऐं उतां खां सोचींदा त असांखे हितां पैसा कीअं कढूं। इन खां मथे उन्हनि जो को कमु कोन्हे। जेके बि रिसर्च जा इदारा आहिनि, मूंखे त ईअं लॻंदो आहे, आउं चवंदो आहियां त रिसर्च जा इदारा जेके आहिनि उहे सेक्रेट आहिनि असांजे लाइ, पर शायदि इहे दुनिया लाइ हुजनि, असां लाइ सेक्रेट न आहिनि रहिया। जॾहिं LMC में आउं स्टूडेंट थी पढ़णु आयो हुउसि त उते बि रिसर्च, हिकिड़ो रिसर्च ऑफिसर, हिकिड़ो डॉक्टर वेठो हूंदो हो। घणो वक़्तु ताईं मूंखे इहो सम्झ में न आयो त उनजो कमु छा आहे। अचां हुनखे ॾिसां, हू चांहि पीए, वेही ऐं आख़िर में हू हलियो वञे। हुनजो को रिसर्च सां वास्तो कोन्हे, उन माण्हू खे रिसर्च ते रखियो हुयो। ऐं असां वटि हिते जिते किथे इहो आहे, तव्हां ॾिसो त को ट्रांसपोर्ट खे पियो ॾिसे, को फलाणी शइ खे पियो ॾिसे, ऐं आहे छा PhD आहे कंहिं साइंस जे सब्जेक्ट में। जॾहिं असांजो इहो हाल हुजे उते उन माठियार में, ऐं जिते माण्हुनि वटि करोड़ा रुपया, अरबा रुपया हुजनि, उहे ख़र्च न कनि। इहे हिंदू माण्हू हुआ, उन्हनि खे आउं सलाम थो कयां, जेके ख़र्च कंदा हुआ, जेके इदारा ठाहींदा हुआ। ऐं असां मुसलमाननि में ख़बर न आहे छो इहो जहिड़ो असांजे ख़मीर में ई न आहे त असां पंहिंजे माण्हुनि खे सपोर्ट कयूं ऐं इदारा ठाहियूं। ऐं इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। इन मां निकिरणो पवंदो ऐं सभिनी खे साईं मंज़ूर जहिड़ो थियणो पवंदो। साईं मंज़ूर को आम माण्हू न आहे। ऐं साईं मंज़ूर खे ऐं ॿियनि अहिड़नि दोस्तनि खे चवंदुसि त अञा बि असां निकिरूं, असां सिंध जे घटियुनि में वञूं, मुख़्तलिफ़ स्कूलनि खे असां पंहिंजो कयूं ऐं उन नमूने सां असां अॻिते वधूं। ॿिया बि दोस्त आहिनि, जीअं महर साहिबु या खोड़ सारा ॿिया दोस्त आहिनि जेके इन पासे कमु कनि था। अॼु महर साहिब खे अचिणो हो, पर ख़बर न आहे, ज़ाहिर आहे इंसानु आहे, उनखे के कमकार थी पिया हूंदा, हू न आयो आहे। आउं सम्झां थो त हिन क़िस्म जा जेके सिज आहिनि इहे रोशनी कंदा रहंदा ऐं सिंध जो आईंदो बहितर थींदो। महिरबानी। प्रोफेसर सफ़र कलोड़ो खे दावत ॾींदसि स्टेज ते, त प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो। पाण साइंस जा प्रोफेसर आहिनि। सर प्लीज़ तव्हां। नाहे कको नाणे नाहे कको मुल महांगो मधु सभाइज सैयद जे काटण कारण कंधु ही तनी जो हंधु मटन पासे मरण जे। बेटा सरकार जे इन इंतहाई शानदार बैत सां ऐं पंहिंजे इज़हार जी शुरूआत पियो करियां। तव्हां जंहिं शख़्सियत ते ॻाल्हाइण लॻो आहियां
उन शख़्सियत जी हैसियत बुर्जनि खां वधीक बुलंद आहे, पहाड़नि खां वधीक ऊंची आहे। उहो किरदार में एॾो अज़ीम आहे जंहिंजो मिसाल न आहे, उहो मिसाल में ॿी मिसाल आहे। इहो मंज़ूर अहमद सुमरो जंहिंखे दुनिया हींअर जीजल मां पब्लिक स्कूल वारो मंज़ूर अहमद सुमरो करे सुञाणे थी, उन मंज़ूर अहमद सुमरे खे नंढपण खां सुञाणा थो। संदसि भाउ मक़बूल अहमद सुमरो मुंहिंजो क्लास फेलो, तंहिं करे आउं नंढे खां वठी खेसि ॾिठो आहे। 88 खां गॾु पढ़िया आहियूं, त हाणे इहा त तमामु घणो थी वियो। इहो 4 ॾहाकनि खां वधीक ऑब्ज़र्वेशन थी वई अधे खे ॾिसण में। मूं पंहिंजी हिन ज़िंदगीअ जे 50 साल हिन ज़िंदगीअ जे हिन अरसे में जेको ऑब्ज़र्व कयो, केतिरा किरदार ॾिठा, केतिरा माण्हू ॾिठा पंहिंजी सराउंडिंग में, पर किरदार में अज़मत जेका मूं अॼु मंज़ूर में ॾिठी, उहा उनखे सॼी दुनिया खां मुख़्तलिफ़ ऐं हिकिड़े बुलंद मक़ाम ते खणी बीह रही आहे। अॼोकी हिन दजाली दौर में जेको नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, हीउ उहो दौरु आहे जंहिंमें इंसानु सिर्फ़ु मादियाती सोच रखे थो पियो, मटीरियलिस्ट सोच जो मालिक थी वियो आहे। इन दौर में ॿिए जे लाइ बहितरीअ लाइ सोचणु इहो कंहिं कंहिं माण्हूअ मंझि इहा मणिया आहे, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि इहा ख़ूबी आहे जेको ॿिए जे तकलीफ़ुनि खे महसूसु करे ऐं ॿिए जे लाइ बहितरी जो सोचे। अहिड़ा दुनिया में माण्हू तमामु घटि ऐं अणलभ आहिनि। तव्हां ॾिसंदो इहो कंहिं दौर में सिंध मदरसो हिकिड़ो मदरसो, उहो मदरसो यूनिवर्सिटी में बदिलजी वियो। अलीगढ़ अॻ में हिकिड़ो मदरसो, उहो मदरसो यूनिवर्सिटी में बदिलजी वियो। अलीगढ़ यूनिवर्सिटी थी वई, सिंध मदरसतुल इस्लाम हिकु यूनिवर्सिटी थी वई। ऐं उनजा जेके किरदार हुआ, उहे किरदार हमेशह जे लाइ रहण वारा किरदार थी विया। उहे किरदार हितां कॾहिं बि ख़तमु कोन थींदा। माण्हू पुछंदा आहिनि दादा मंज़ूर अहमद सुमरो कहिड़ो मंज़ूर अहमद सुमरो? उहो मंज़ूर अहमद सुमरो जंहिं दाओ यूनिवर्सिटी ठाहिराई आहे? न दादा, असांखे कोन्हे ख़बर। मंज़ूर सुमरो उहो जंहिं गंबट मेडिकल कॉलेज, गंबट मेडिकल यूनिवर्सिटी ठाहिराई आहे? न, इहा बि संदसि सुञाणप न ठही सघी। लियारी मेडिकल कॉलेज ठाहिरायो, सुञाणप न थी सघी। सिंध जूं सभु अदालतूं ठाहिरायूं, सुञाणप कोन थी सघी। लियारी मेडिकल आयो, IBA सखर आयो, IBA दादू आयो, सॼी सिंध जा इदारा, सॼी सिंध जी अदालतूं ख़ूबसूरत हिकिड़ा मानूमेंट ठाहिराया। अधु सखर जी SIUT ठाहिराई, अॼु मंज़ूर अहमद सुमरे कंहिंखे यादि बि कान्हे त कोन इहो कमु कयो आहे। पर मंज़ूर अहमद सुमरे जी सुञाणप उहो मंज़ूर अहमद सुमरो जंहिं जीजल मां पब्लिक स्कूल घुड़कीअ में विटाईआबाद में जोड़ायो आहे, उहो मंज़ूर अहमद सुमरो। हाणे इहो हिकु अहिड़ी सुञाणप थी वई जेका कॾहिं बि ख़तमु थियण वारी आहे ई न। ऐं सम्झां थो जेसीं ताईं सिंध रहंदी तेसीं ताईं संदसि नाम हिन दुनिया में हलंदो रहंदो, छो त इहो हिकिड़ो वॾो कमु आहे। सव सिरनि पाए जे तंद बराबरि तोरियां त उटल ओॾाहीं थिए जॾहिं ॿीजल ॿोराए। सखणो हॾ आहे सिर में सञण नाहे की। अव्हां जो किरदार, अव्हां जो कमु अज़ीम कमु आहे। अव्हां ॿियनि जे लाइ सोचियो था, अव्हां ॿियनि खे पिनण वारे रस्ते ते नाहे लॻायो, अव्हां ॿियनि खे लाइनूं नाहे लॻायूं त मां सुबुह जो ख़ैरात कंदुसि, ख़ैर कंदुसि, मदद कंदुसि, 1000-2000 पर नफ़र ॾींदुसि, भला खुटी त कोन वेंदो, हुन वटि एतिरो त आहे पैसो। ॿियो पंहिंजे पूरे इलाइक़े जे माण्हुनि खे 2-2, 3-3 हज़ार ॾे,
पर 2-2 हज़ार अव्हांजे हिकिड़े ॾींहं जो राशन आहे, अव्हांखे मंज़ूर सुमरो उहो रस्तो ॾेखारींदो जेको अव्हांखे 2-2 हज़ार जे पिनण वारी आदत न विझंदो, पर अव्हां में अहिड़ो शऊर पैदा कंदो, अहिड़ो हुनर पैदा कंदो, अहिड़ो इल्मु ऐं तालीम अव्हांखे ॾींदो जो अव्हां लखें रुपया कमाए ऐं ज़िंदगी इज़त सां गुज़ारे सघो था। इज़त जो रस्तो ॾेखारण वारो मंज़ूर अमन सुमरो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। माण्हू इहो सोचींदा आहिनि त मूंखे अॼु मानी खाइण लाइ मानीअ छॿीअ में मानी न आहे, त माण्हू सोचींदा आहिनि उन खां मानी खसींदुसि, पाड़े वारे खां खसे करे खाईंदुसि। तव्हां ईअं कंदो जो तव्हां उनखे 2 मानियूं चवंदो त ठीकु आहे, ऐं शाम जो तोखे 2 मानियूं ॾींदुसि, पोइ तूं ज़िंदगी जो गुज़र सफ़र ईअं कर। इहो कमु पिनाइण वारो आहे। पर उन जाइ ते हुन ग़ैरत सां ज़िंदगी गुज़ारण जा अहिड़ा उते हिकिड़ा वर्कशॉप शुरू कया आहिनि जो जीअं मैडम चांडियो हिते ॻाल्हि कई पई, ॾाढी सुरीली ॻाल्हि पई कई। असां त तव्हां डॉक्यूमेंट्री ॾिठी आहे, असां अखियुनि ॾिठा, असां ऑब्जर्वर ऐं मुशाहिदा कंदड़ आहियूं। हाणे उते अव्हांखे इहो जेको कंप्यूटराइज़ सिलाई कढ़ाई जो कंप्यूटराइज़ मशीनूं जेके आहिनि उहे उतां जूं जेके आहिनि औरतूं जेके आहिनि उहे पसकिरदाई जूं उहे इस्तेमालु कंदियूं आहिनि। मां इहो बि चयो त उहे सभई औरतुनि जा घर सिर्फ़ु उतां इनकम जनरेट थींदी आहे ऐं उन्हनि खे जेके उहे मतिलबु आइटम तयारु कंदियूं आहिनि, उहे जेके सिलाई कढ़ाई वारा आइटम तयारु कंदियूं आहिनि, उन्हनि खे मार्केट ताईं रसाई मिलंदी आहे ऐं उहे प्रोडक्ट सेल कनि थींदी आहे ऐं उहे प्रोडक्ट में जेका इनकम थींदी आहे उहा उन औरतुनि खे मिलंदी आहे। हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो इहो इदारो ईअं न आहे, इहो शांति निकेतन आहे, इहो बंगाल जो शांति निकेतन आहे। जेको इदारो असां वटि क़ाइमु थियो उहो वॾो इदारो आहे। तव्हां जेकॾहिं तव्हां ॾिसंदो साइंटिफिक लैब्स ॾिसंदो, तव्हां ॾिसंदो कंप्यूटर्स लैब ॾिसंदो, तव्हां वर्कशॉप ॾिसंदो, हर क़िस्म जो हिकिड़ो वर्कशॉप आहे जेको हुनरी सिख्या ॾिए थो माण्हुनि खे ऐं उते जेको आहे उन्हनि जी तरबियत करे थो ऐं उहो हिकिड़ो ज़बरदस्त हिकिड़ो तरीक़ो ऐं ज़बरदस्त ज़रिया माश पैदा कयो आहे मंज़ूर अमन सुमरे। ऐं ॿियो मूं अव्हांखे जेका ॻाल्हि पई ॿुधाई उते जेको हुन हाणे शुरू कयो आहे उहो आहे फ्रीलांसिंग जो कमु आहे, जिते नौजवान जेके आहिनि उहे जेके बेरोज़गार नौजवान हूंदा हुआ या उहे जेके वॾेरनि जे पोयां लॻंदा उन जूं जुतियूं घसी वेंदियूं हुयूं की इनकम खे कीअं जनरेट कजे, उन्हनि खां नौकिरी कीअं पिनी वठिजे, उन जाइ ते हुन छा कयो आहे, हुन उनखे फ्रीलांसिंग जा कोर्स कराए उन छोकिरनि खे वरी प्रोजेक्ट बि वठी ॾिना आहिनि ऐं जंहिंमां हू 50 खां जेको आहे 50,000 खां वठी 2-2.5 लख ताईं महीने में कमाए ऐं इज़त जी ज़िंदगी गुज़ारे सघनि था। इहो वॾो कमु आहे। त मूं अव्हांखे चयो पई त इहे किरदार माण्हुनि खे विसरंदा न आहिनि। अब्दुल हकीम सुमरे, अब्दुल हकीम महर जो किरदारु न विसरंदो, मोहम्मद सुमार जो किरदारु माण्हुनि खे न विसरंदो, उन्हनि जूं जेके एफर्ट्स आहिनि उहे कॾहिं बि इहे एफर्ट मंज़ूर अमन सुमरे जो किरदारु दुनिया खां न विसरंदो। असांखे सर दिनशा असांखां विसरियो न आहे, असांखां पार्वती विसरी न आहे, असांखां महाराज शीतलदास विसरियो न आहे, असांखां दीवान गिदूमल विसरियो न आहे, मेठाराम विसरियो न आहे, असांखां जेको आहे अलांदो शाह विसरियो न आहे, हसन अली आफंदी विसरियो न आहे। इहे किरदार सां तारीख़ इंसाफ़ कंदी आहे, कम सां तारीख़ इंसाफ़ कंदी आहे। त मंज़ूर अमन सुमरे जो जेको किरदारु आहे उहो विसारण जहिड़ो न आहे ऐं उहो हमेशह हिन धरतीअ ते रहण वारो आहे। जेसि ताईं सिंधी हूंदा, जेसि ताईं इहो इदारो हूंदो, जेसि ताईं जीजल अम्मा जो स्कूल हूंदो ऐं उन स्कूल मां वरी माना इहो कमु जेको आहे उहो एनर्जी आहे। इहो बाक़ाइदा कमु जेको आहे असां पढ़ाईंदा आहियूं, जेको आहे न वर्क एनर्जी थ्योरम पढ़ाईंदा आहियूं। तव्हां जेको बि कमु कयो था उहो लाज़वालियत कीअं हासिलु करे थो ऐं उहो एनर्जी में कन्वर्ट थी वञे थो। अवां सभी नौजवान पैदा कंदो, अवां हज़ारे नौजवान पैदा कंदो, हज़ारे माण्हू अवां जी मोहब्बत जा मोहब्बत में अवां जा कलाम ॻाईंदा, अवां जा कसीदा चवंदा, अवां खे यादि कंदा ऐं सुहिणनि लफ़्ज़नि में यादि कंदा। अवां खे कोई बि ताक़त हिन धरतीअ तां ख़तमु ऐं मिसारे नथी सघे। फॉर एवर रहण वारो कमु इहो आहे जेको मूं ॻाल्हि अव्हांखे ॿुधाई। गंबट मेडिकल कॉलेज भले ठाहियो आहे अॼु, पर उन सां खेसि कोई बि यादि न कंदो। ही हिकु कलंदर शख़्स आहे, मूं हुन कलंदर जो दोस्त आहे मुंहिंजो लाल शहबाज़ कलंदर कमेटी जो सेक्रेटरी साईं अनवर सागर प्रोफेसर हिते वेठो आहे। संदसि वॾी महिरबानी मोहब्बत सां कई आहियो ऐं प्यार भरियूं गिफ्टूं अची अदे जे हवाले कयईं। संदसि असीं थोराइता आहियूं। त मूं ॻाल्हि जेका पई कई त इन हवाले सां माना हुननि जो जेको कमु आहे, मां ॻाल्हि पई कई त अधु कलंदरी सिफ़त वारो शख़्स आहे। इहा वॾी ॻाल्हि। मूं कंहिं मुले खे साईं मोहतरम साहब, मूं कंहिं मुले खे
50 रुपया कंहिंखे न कढिजे न ॾिठा आहे, न मूं ख़ैरात कंदी न ॾिठो आहे। हीअं 50 रुपया कढी कंहिंखे ॾियण में मूं कंहिं बि मौलवी खे कंहिं मुला खे न ॾिठो आहे। मूं सखियुनि खे फ़क़ीरनि खे अरबी रुपया कढी ॾींदे ॾिठो आहे। इहा वॾी ॻाल्हि आहे। त हीअ किरदारु हमेशह रहणु वारो आहे। हीअ ॿिए जे लाइ 50 रुपया 200 रुपया ॾाढा ॾुखिया हूंदा आहिनि, पंहिंजे खीसे मां ॿिए खे ॾियणु वॾा ॾुखिया हूंदा आहिनि। ऐं मां इहो बि ॼाणा थो त जीजल मां स्कूल जेको हुन क़ाइमु कयो आहे उन में जेका सिर लॻाई आहे, सिर उहा पाण असीं घर पंहिंजे घर जो असीं अधे घर ठाहियो हूंदो त 10,000 में 1000 सिर मिलंदी आहे, उहो उन सां ठाहियो हूंदो। पर जीजल मां स्कूल जी जेका बिल्डिंग आहे उन में हुन जेका सिर वरिती आहे उहा 1 लख रुपए में 1,000 मिलंदो आहे। उहा सिर हिन में इस्तेमालु कई आहे। एॾी वॾी हीअ जेका आसमानी मीनारनि सां बिल्डिंग ॻाल्हियूं कंदड़ आहे, हीअ इंतिहाई ख़ूबसूरत आहे। ऐं इन खां वधीक ख़ूबसूरत ॿी बिल्डिंग हिन तयारु कई आहे। उन जे ई बिल्कुलु ई साइड में पैरेलल में हिकु ॿी बिल्डिंग बि तामीर कई आहे जेका हिन फोटो में त न अची सघी आहे। उहो IT पार्क आहे ऐं उते जेको आहे इंटरनेट जूं फैसिलिटियूं उते अवेलेबल हुजनि। ऐं मां सम्झां थो पियो त मंसूर जेको हिते मंसूर सुमरो आहे, उनजे पुट जो नालो बि ख़ुशकिस्मती सां मंसूर सुमरो आहे। त हिते जेको मंसूर सुमरो आहे ऐं उहो वाक़ई जस जे लाइक़ु आहे। त हुन अहिड़े शख़्सियत खे जस ॾियण जे लाइ सोचियो जेको हुनजी माॻ जो हुनजे मूमल जी माड़ीअ सां माथेलीअ सां उतां जो पाड़ेसिरी आहे। त मोहबत इहा हिननि सुमरनि जे नसीब में आहे। इहो न त हिकिड़ी ॻाल्हि थींदी आहे, हिकिड़ो माण्हू हूंदो आहे भई हीउ कहिड़ो शख़्स आहे यार, हीउ 1 अरब खां वधीक पैसा हिन वाहे ॾिना, 1 अरब खां वधीक हलियो वियो आहे। ईअं कॾहिं उहो संदसि पुटु वेठो आहे मक़सूद अमन सुमरो, त ईअं कॾहिं पुछण जी ज़रूरत बि हुन न कई हूंदी ऐं हुन बि रक़्स कयो हूंदो। हिन पैसा ॾिना हूंदा, रक़्स हुन कयो हूंदो त ॿार नथो ऐं असां त ज़िम्मेवारी हटी वई। हुन बहितर कमु कयो जो हुन इहो असांजे लाइ हिन घणो कुझु करे छॾियो। हुनखे इहा परवाह बि कोन हूंदी आहे त हीअ पैसा छो केॾां विया। जीअं मूं सवेर ॻाल्हि पई कई त सखी ऐं मुले में इहो फ़र्क़ु हूंदो आहे। सखी बे इंतिहा हू जेको आहे उहो सखावत कंदो आहे। त इहो संदसि पुटनि में बि इहा ई आहे ऐं संदसि भाइरनि में बि इहा ई शइ आहे। आउं पुछंदो हुउसि त हीअ बाबा सुमरो तव्हां निकिरो था कराचीअ मां, हीअ गाॾियुनि जूं डिगियूं, हीअ गाॾियूं तव्हांजूं भरियल आहिनि, इहे काॾे खणंदा आहियो, काॾे कंदा आहियो? चइबो यार बसि खोड़ रस्ता आहिनि। ऐं इहा अज़मत आहे, इहा इंसानियत आहे। हू पंहिंजे मिटनि माइटनि खे विसारींदा आहिनि, हू ग़रीबनि खे विसारींदा आहिनि, हू पाड़े वारनि खे विसारींदा आहिनि। उन्हनि खे ईद बरात उन्हनि खे जेके उनजा मिट माइट आहिनि, जेके उनजा ग़रीब ज़रूरतमंद आहिनि ऐं पाड़े वारा आहिनि, जेके बि कंहिं बि ज़ात जे बिना कंहिं तफ़रीक़ जे उहे सवें मूं ॾिठो आहे, उन्हनि खे वॻा विराईंदे ॾिठो आहे। हू उन्हनि खे ॾुख में बि यादि कंदा आहिनि ऐं ख़ुशियुनि में बि यादि कंदा आहिनि। अलाह साईं अव्हांखे तमामु घणो ॾींदो, अव्हांखे न खुटंदड़ ख़ुदा ॾींदो ऐं अव्हां जूं इहे अज़मतूं आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त संदसि भाइर मक़बूल अमन सुमरो हिते वेठो आहे, वज़ीर अमन त शायदि मौजूदु न आहे। इहे संदसि भाइर बि उहे संदसि बाहूं आहिनि, संदसि बाहुनि जो बल आहिनि ऐं संदसि जेके पुट आहिनि उनजे खून में ऐं उनजे ख़मीर में, उनजी मिटीअ में वाक़ई उन में ग़ैरत आहे ऐं उन में वफ़ादारी आहे। उनजा पुट बि उन ते ई आहिनि। कॾहिं बि इहो न चयूंसि अबा हे जो भला हे वञे थो किरोड़ ऐं अरब खपाईंदो, एॾे कंदो थो वञे, हे त तूं पंहिंजो महल बि विकिणी छॾियईं, माड़ियूं बि विकिणी छॾियईं, बंगला विकिणी छॾियईं, उहे स्कूल खे ॾींदो थो वञे ऐं स्कूल में जेका तालीम आहे उहा मुफ़्त में हली रही आहे। कमाल आहे, इहा वॾी ॻाल्हि आहे। अलाह साईं तव्हांखे तमामु घणो ॾे। लियाकत रिज़वी साहब खे जेके MS पंवर इंस्टीट्यूट जा लाइब्रेरियन भी आहिनि, घणो पेश कंदा। हुत हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। मुंहिंजा प्यारा दोस्तो साथियो, अस्सलाम वालेकुम। मां लियाकत रिज़वी MS पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे बिहाफ ते अवां सॼणनि जो तमामु घणो थोराइतो आहियां, जिन अॼु हिकिड़ो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां हिकिड़े तमामु सुठे प्रोग्राम में शरीक आहिनि। MS पंवर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ बुनियादी तरह 3 क़िस्मनि जूं ख़िदमतुनि ॾियण जो अज़म खणी ऐं असां लथा आहियूं। ही इंस्टीट्यूट बुनियादी तरह MS पंवर ट्रस्ट जे अंडर में आहे। हिन ट्रस्ट जो ट्रस्टी मिस्टर सनी हुसैन पंवर साहब आहे
असांजे हिन इदारे जा 3 अहम कम आहिनि जेके असीं सरअंजाम ॾेई रहिया आहियूं, जिन मां 2 त प्रैक्टिकली हिते मौजूदु आहिनि असां में। उन्हनि में हिकिड़ो शोबो आहे असांजो डिजिटल या ऑनलाइन लाइब्रेरीअ जो। उहो जेको ऑनलाइन कुतुबखानो आहे उन जो डायरेक्टर साईं निरंजन राजाणी साहबु आहे ऐं उहो मूं पंहिंजे टीम सां गॾु मुख़्तलिफ़ जेतिरो बि असांजो हिकिड़ो क्राइटेरिया कहिड़ी आहे लाइब्रेरीअ में किताबनि रखण जी, डिजिटल किताबनि रखण जी, त सिंधीअ में जेको बि छपियल ऐं अणछपियल मवादु साईंअ खे मिलंदो आहे हू उन जी स्कैन करे ऐं उनखे जी नोक पलक करे उनखे एडिट करे उनखे ठीकु ऐं ठाहे ऐं पढ़ण जे क़ाबिल बनाए असीं पंहिंजे lib.sind.org ते रखंदा आहियूं। इहा हुनजी लिंक आहे। हिन महिल ताईं साईं 8600 खां मथे किताब सिंधीअ में ऐं सिंध जे बारे में रखे चुको आहे। अच्छा, इन सां गॾु ॿी क्राइटेरिया असांजी आहे त जेको सिंध जे बारे में कंहिं बि ॿोलीअ में किताब आहे दुनिया जे, उहो बि असीं उन लाइब्रेरीअ में शामिलु कयूं था। ऐं टियों कोशिशि कयूं था त जेके पाड़ेसरी मुल्कनि जे तारीख़ ऐं सूरत हाल सां रिलेटेड बुक किताब आहिनि, पोइ भली अंग्रेज़ी उर्दू में बि हुजनि त उहे बि असीं रखूं था। इहो हिकिड़ो असांजो कॉम्पोनेंट आहे। ॿियो असांजे इदारे जो कॉम्पोनेंट या शोबो हीअ आहे त असांजी हिकिड़ी फिज़िकल मादी सूरत में लाइब्रेरी मौजूदु आहे जिन में 90% किताब साईं M.H. पंवर साहब जा ज़ाती आहिनि ऐं 10% किताब अवां जहिड़नि दोस्तनि महिरबाननि असांखे तोहफ़े तौर ते मुहैया कया आहिनि। उन्हनि में आम नाला जीअं ज़फ़र जूनियर साहबु आहे, सलेमान मेमून साहबु आहे, डॉक्टर शाह साहब अनवर शाह साहबु एक्स कमिश्नर हो, उहो आहे, हसन अब्दुलरहमान साहबु एक्स वाइस चांसलर हो, हीअ आहे। अच्छा, ॿियो असांखे ॾियण वारनि किताबनि में मिस्टर औरंगज़ेब कटपर साहबु जेको अब्दुल वहीद कटपर जो फर्ज़ंद आहे, हुननि जी लाइब्रेरी आहे। कुझु लाइब्रेरियूं असांजूं अञा पेंडिंग में आहिनि, कुझु किताब असां ॾींदा वेंदा। उन्हनि किताबनि खे असां आलमी लाइब्रेरी साइंस जे उसूलनि तहत तरतीब ॾेई हिते मुहक़क़नि जे लाइ रखियो आहे। हुन लाइब्रेरीअ जो पहिरियों उसूल हीअ आहे त असां किताब कंहिंखे घर खणी वञण जे लाइ इशू करे न ॾींदा आहियूं लाइब्रेरी मां, छो त हीअ हिकु तहक़ीक़ी लाइब्रेरी आहे। तहक़ीक़ी लाइब्रेरीअ जी वसफ़ ई इहा हूंदी आहे त हुन में जेको बि मवादु आहे उहो भली किताबी सूरत जो हुजे या रेफरेंस मटीरियल लाइब्रेरी में साईं छा हूंदो आहे, ग्लोब, नक्शनि जा किताब, डिक्शनरियूं, क़ुर। ही हिकिड़ा अहिड़ा लाइब्रेरी मटीरियल आहिनि जिन खे असीं चवंदा आहियूं ही हवाले जो, पर हिते हर किताब हवाले जो किताब आहे, असीं कंहिंखे इशू न कंदा आहियूं। पर असां 9 खां 6 ताईं कॉन्स्टेंट असां शिफ्टुनि में असांजो स्टाफ मौजूदु हूंदो आहे जेको मुहक़क़नि खे बि ॾींदो आहे। ऐं हिन जंहिं हाल में असीं फंक्शन करे रहिया आहियूं, हिन हाल खे बि असां आरजी तौर ते रीडिंग हॉल में तब्दील कयो आहे त सिंध यूनिवर्सिटी जा जेके छोकिरा छोकिरियूं पढ़ण जे लाइ अचनि था, जिन खे पढ़ण जो माहौल खपे, त उहे असीं उन्हनि खे सर्विसिस हिते ॾींदा आहियूं। टियों जेको अहम हितां जो जेको शोबो आहे, जेको असांजे हींअर बजट जे न हुजण करे अञा फ़िलहालु अमली न आहे, उहो ऐं उन जा 2 पार्ट आहिनि। हिकिड़ो पब्लिकेशन ऐं ॿियो तहक़ीक़ जूं सहूलियतूं। तहक़ीक़ जूं सहूलियतूं अञा असां अचीव न करे सघिया आहियूं। असां कोशिशुनि में आहियूं त असांखे एतिरो अमाउंट हथ अचे जो असीं पोइ पे करे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तहक़ीक़ करायूं, संजीदा ऐं साइंसी। पर उन सां गॾु असांजो हिकिड़ो जेको पब्लिकेशन जो शोबो आहे, साल में असां 2-3 तारीख़ सिंध जी तारीख़ जे हवाले सां, सिंध जी जोग्राफी, सिंध जी एग्रीकल्चर, सिंध जी एग्रो साइंस टेक्नोलॉजीअ जे हवाले सां असीं किताब छपाईंदा आहियूं पीकॉक जे कोऑपरेशन सां। पीकॉक पब्लिशर्स हिकिड़ो प्रिंटर आहे जंहिंसां असांजो MO साइन थियल आहे। त असीं पोइ गॾियल नमूने सां हींअर ताज़ो असांजो जेको लास्ट बुक आयल आहे इहो साईं M.H. पंवर साहब जो सिंध जे तारीख़ ते अंग्रेज़ी में लिखियल मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते द एंशिएंट सिंध आहे। हीअ असांजो नंढड़ो हिकिड़ो ख़ाको जेको मूं तव्हांजे अॻियां पेश कयो। अॼु असां
फ़ख़ुरु महसूसु कयूं था इदारे जे तरफ़ां बि त असां हिकु अहिड़े शख़्स सां गॾु थिया आहियूं जंहिंजो तइलीम जे शोबे में ख़ासि तरह जीजल माउ पब्लिक स्कूल जे नाले सां हिन हिकिड़ो अहिड़ो इदारो ठाहियो आहे जेको सिंध जे ॾुतियल ऐं मज़लूम ॿारनि जे रोशन मुस्तक़बिल जी ज़मानत आहे। अॼु कुझु दोस्तनि गॾिजी उनखे मञता ॾियण जे लाइ असां हिते गॾु थिया आहियूं। वरी बि मां तव्हां सभिनी दोस्तनि जो पंहिंजे इदारे जे बिहाफ ते थोराइतो आहियां ऐं साईं मंज़ूर सिंह साहिब जे इजाज़त सां ऐं अवां सभिनी जे दोस्तनि जे इजाज़त सां मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त हिन प्रोग्राम में डॉक्टर अब्दुल सूमरो साहिबु शरीक थियणो हो, कुझु मजबूरियुनि जे करे अची सही न सघियो आहे, पर हुन मूंखे हिकिड़ो पेपर ॾियारे मोकिलियो आहे। जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां साईं जो उहो पेपर पढ़ां। अदल सूमरे जो महिरबानी सां सर अदल सूमरो साहिबु चए थो सॼी सिंध में तमामु घणा नाले वारा ज़मीनदार रईस फैक्ट्रियुनि जा मालिक मौजूदु आहिनि, पर मां सम्झां थो त उन्हनि जे खाते में को चङो या नेकीअ जो कमु घटि आहे ऐं मौजूदा सिंध ते जे नज़र फेराइजे थी त ख़ासि तौर तइलीम जे हवाले सां उहा ॾींहों ॾींहुं ज़वाल तरफ़ वञी रही आहे ऐं अहिड़ी सूरत हाल में जॾहिं सिंध में चौधारी मायूसीअ वारी कैफ़ियत हुजे त उन में साईं मंज़ूर अहमद सूमरो जहिड़ा माण्हूअ जो जेको किरदारु आहे उहो तमामु घणो नुमाया आहे। ऐं मां सम्झां थो त जीअं माज़ीअ में सैयद अलहमद शाह जो जेको तइलीम जे हवाले सां किरदारु ऐं कमु आहे त मौजूदा दौर में साईं मंज़ूर सूमरे जो अहिड़ो ई कमु ऐं किरदारु आहे। असां बि सॼी सिंध घुमूं था फिरूं था त सॼे सिंध में ही पहिरियों मिसाल मिले थो त हिकिड़ो माण्हू जी सॼी ज़िंदगीअ जी जेका पूंजी जमा पूंजी ऐं मिल्कियत आहे उहा हिकु भलाईअ जे कम में ख़ैर जे कम में ख़र्च करे छॾी आहे ऐं उहो जेको तइलीमी इदारो ठहियो आहे उहो कॾहिं विज़िट कयो त उहो कंहिं यूनिवर्सिटीअ खां घटि कोन्हे। हिते जेका इमारत ठही आहे उन में जेका गुंजाइश आहे उहा हिकिड़ी यूनिवर्सिटीअ वारी आहे ऐं साईं उन जो बुनियादु रखियो आहे। इहो हिकिड़ो बिल्कुलु नंढो ॻोठ जे भरिसां आहे जिते अवां ॾिसंदो त परे परे ताईं को बि वॾो ॻोठ ॿधल कोन्हे। को अक्सर माण्हुनि खे जॾहिं पैसो थींदो आहे त उहे पंहिंजा ॻोठ छॾे उहे शहरनि में बंगला वठी रहंदा आहिनि, पर साईं उते ईअं करण जे बजाए उते उन स्कूल जो बुनियादु रखियो आहे जंहिंमें जेको साले महल शायदि ॻोठ जो नालो आहे जंहिंजो साईं नालो मटाए भिटाई आबाद रखियो आहे, जिते साईं जेको इदारो ठाहियो आहे उते ग़रीबनि जा ॿार पढ़नि था, जिते काफ़ी ॿारनि खे कपिड़ा लटा किताब ऐं रहाइश मुफ़्त ॾिनी वञे थी। ऐं न सिर्फ़ु तइलीम पर उन्हनि खे हुनरी तइलीम सां गॾु जदीद कंप्यूटर जी तइलीम पिणु ॾिनी वञे थी। हीउ साईं जो हिकिड़ो वॾो कारनामो आहे जो हिकु किरोड़नि जी मिल्कियत साईं हिकिड़े ख़ैर जे कम जे हवाले कई आहे ऐं उन ते हिकिड़ी किरोड़नि जी इमारत जोड़ाए ऐं इहो सॼो जो सॼो साईं जो जेको कमु आहे इहो साईं जो सिंध सां इश्क जो वॾे में वॾो सबूत आहे। मां त इहो सम्झां थो त इन जी सॼी रोशनी जेका आहे सॼी सिंध में फैलिजंदी। साईं पंहिंजी शख़्सियत में हिकु फ़क़ीरी तबियत जो माण्हू आहे, साईं खे जस आहे, मुहबत कंदड़ हमदर्द ऐं महिमान नवाज़ माण्हू आहे। मंज़ूर अहमद सूमरे जहिड़ा माण्हू सिंध में मूंखे त कोन नज़र आया। अहिड़े अज़ीम इंसान सां अवां नंढड़ी रिहान रखी आहे। अफ़सोस जो मां किन मजबूरियुनि जे करे उन शरीक न थी सघियो आहियां, पर मूंखे हिन में अचिणो हो, पर मां उन्हनि दोस्तनि सां मुआज़रत कयां थो ऐं बहरहाल तव्हां सम्झो त मां तव्हां सां गॾु आहियां। साईं लाइ इहे ई लफ़्ज़ आहिनि त साईं जहिड़ा माण्हू जेके आहिनि जीअं शाह लतीफ़ चयो आहे जकरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾेह में। साईं मंज़ूर सूमरो अॼु जे दौर जो सखी जादम जकरो आहे जंहिंजी सखावत इज्तमाही आहे ऐं क़ौमी शऊर बेदार करण जे लाइ आहे। साईं सिंध जे ॾुतियल ॿारनि जे रोशन मुस्तक़बिल लाइ
पाण पतोड़े रहियो आहे ऐं पंहिंजे हड़ों हड़ों ॾेई हिन जदीद सिंध जी सुञाणप जीजल माउ पब्लिक स्कूल ठाहियो आहे ऐं असां दुनिया खे फ़ख़्र सां ॾेखारे सघूं था त अहिड़ा इदारा सिंध जी उमेद आहिनि। पली आस थरमान आथू हरनि भिटाई ॾिसी थो बिजूं थियूं भरनि। इहा त हिकु वॾी आस आहे ऐं यकीनन साईं मंज़ूर अहमद सूमरे जहिड़ा किरदार हूंदा त सिंध जे ॿारनि जे रोशन मुस्तक़बिल जी आस कॾहिं बि ख़तमु थियणी कान्हे। दोस्तो हीउ अदल सूमरे जो पैगाम हो। उन सां गॾु हुन मूंखे फ़ोन ते हिकिड़ो अर्ज़ु कयो, ॿ लाइनूं ॾिनियूं आहिनि जेके हुन साईं जे नाले कयूं आहिनि। तव्हांजे इजाज़त सां मां उहे बि पेश कयां थो। अदल सूमरे जो चवणु आहे, मूं ॾिठो आहे हिकु शहनशाह, मूं ॾिठो आहे हिकु शहनशाह जो गुज़ारे थो फ़क़ीरी रूप में। महिरबानी तव्हां दोस्त जी।